अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां चऊं था भली कार। ऐं अॼु अव्हांखे ही सेट जेको आहे उहो थोरो ख़ाली ख़ाली नज़र ईंदो हूंदो। सो असांजी को होस्ट जेका आहे बिरह सैयद उहा मौजूदु नाहे। ऐं छो मौजूदु नाहे ऐं छो न अची सघी आहे, केॾांहुं वियल आहे, कहिड़ी उन्हनि जी ॿी मसरूफ़ियत हुई प्रोग्राम खां सवाइ, सो हुन ते आऊं कुझु न ॻाल्हाईंदुसि। जॾहिं हू वापसि ईंदी त मे बी हू पाण हुनजी वज़ाहत करे या अव्हां उन्हनि खां पुछी सघो था त हू छो न हुयूं प्रोग्राम में। बहरहाल अॼु जो ही प्रोग्राम मुंहिंजो ज़िम्मे आहे, सो कोशिशि कंदुसि त जेतिरो थी सघे इन प्रोग्राम खे बहितर बणायां। सो अॼोके प्रोग्राम जी शुरूआति जे हवाले सां त खोड़ सारा मौज़ू आहिनि, खोड़ टॉपिक हुआ जिन सां ही प्रोग्राम शुरू करे सघिजे पियो, पर हिकिड़ो इंतहाई दिलचस्प वाक़ियो थियो आहे। सो सोचां पियो त उन सां प्रोग्राम जी शुरूआति कयां। ऐं हाणे अव्हां सोचींदा हूंदा त हीउ दिलचस्प वाक़ियो कहिड़ो आहे, कंहिंसां रिलेटेड आहे। सो हीउ वाक़ियो आहे मुल्क जे वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जे हवाले सां, जंहिंजे लाइ हाणे ॾींहों ॾींहुं इहो मशहूरु थींदो पियो वञे त जहां गए दास्तान छोड़ आहे। सो ख़ान साहब जेके आहिनि शिंघाई ताउन तंज़ीम जे सरबराही इजलास में शिरकत लाइ ताजिकिस्तान जे गादी वारे शहर दोशंबे पहुतल हुआ ऐं उते उन्हनि मुख़्तलिफ़ जेके इजलास आहिनि उहे अटेंड कया ऐं पाकिस्तानी कम्यूनिटी सां उन्हनि जी ॻाल्हि ॿोल थी, वापारी बिरादरी सां ॻाल्हि ॿोल थी। ऐं दिलचस्प जेको वाक़ियो थियो आहे, जेको सोशल मीडिया ते काफ़ी हले बि पियो, ख़ान साहब जो क्लिप बि ट्विटर ते काफ़ी जेके सारिफ़ आहिनि उहे पंहिंजा पंहिंजा कमेंट्स उन ते ॾियनि पिया। वाक़ियो कुझु इन रीति थियो जो ख़ान साहब जॾहिं उते वापारी बिरादरी सां ॻाल्हियूं कयूं पिए ऐं संदन मुशीर रज़ाक दाऊद साहब बि उते मौजूदु हुआ, त उन्हनि वापारियुनि मंझां ई हिकु शख़्स ख़ान साहब PTI जे लाइ शेर पढ़णु शुरू कया, त ख़ान साहब उन्हनि खे दाद ॾियणु लॻा, मुस्कुराइणु लॻा, रज़ाक दाऊद बि मुस्कुराइणु लॻा। त हुन हमराह खे लॻो सो मुंहिंजूं ॻाल्हियूं या मुंहिंजी शाइरी ख़ान साहब खे पसंदि पई अचे, सो थोरो अॻिते वधी वियो ऐं हुननि हिकिड़ो अहिड़ो शेर पढ़ियो जंहिंखां पोइ ख़ान साहब उन्हनि खे चयो त बसि कयो ऐं छॾियो, हाणे इहे शेर व शाइरी जूं ॻाल्हियूं, अचो कारोबारी ॻाल्हियुनि तरफ़ अचो। ऐं ख़ान साहब खे उहो शेर छो पसंदि न आयो, उन शेर में अहिड़ो छा कुझु हो ऐं उहो शेर छा आहे, सो कोशिशि कंदासीं त उहो अव्हांखे ॿुधायूं। सो उन जेके उहे शख़्सियत जेका हुई उन्हनि ख़ान साहब खे जेके शेर पहिरियां ॿुधाया जिन ते उनखे दाद मिली ऐं उन पोइ हिकिड़ो क़दम अॻिते वधी करे चयो त इमरान भाई ये शेर आपके लिए है। सो उहो शेर हो इदरीस आज़ाद मशहूरु शाइर आहिनि, उन्हनि जो शेर हो त इतने ज़ालिम न बनो। ऐं जॾहिं इहो ख़ान साहब जुमिलो ॿुधो त ज़ाहिर आहे उनजे चहिरे जा तासुरात मटिजणु शुरू थिया। मे बि उहा वीडियो बि अव्हां ॾिठी हुजे, त उन्हनि शेर पढ़ियो त इतने ज़ालिम न बनो कुछ तो मुरवत सीखो, इतने ज़ालिम न बनो कुछ तो मुरवत सीखो, तुम पे मरते हैं तो क्या मार ही डालोगे। सो ही उहो शेर हो जेको ख़ान साहब खां बर्दाश्त कोन थी सघियो ऐं उन ते काफ़ी चर्चा हलनि पिया सोशल मीडिया ते। ॻाल्हि इहा आहे त असांजे हुकुमराननि में माज़ी खां वठी अञा ताईं एतिरो दिलि गुर्दो शायदि न आहे जो हू थोरी बि जेका तकलीफ़ आहे, तनक़ीद आहे, उहा बर्दाश्त करे सघनि, को अहिड़ो शेर बर्दाश्त करे सघनि जेको हक़ीक़त जी निशानदेही कंदो हुजे। बहरहाल हीउ दिलचस्प वाक़ियो थियो, वीडियो हले पई ऐं ज़रूरु अव्हां बि उहा वीडियो ॾिठी हूंदी। ऐं उनखां कुझु ई ॾींहं पहिरियां उन्हनि जेको CNN खे इंटरव्यू ॾिनो वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब, उन जा चर्चा बि अञा ताईं हलंदड़ आहिनि, जंहिंमें हुननि हक़ानी नेटवर्क खे अफ़गानिस्तान जो हिकिड़ो ट्राइबल कबीलो करार ॾिनो। पश्तून कबीलो आहे संदसि चवणु आहे हक़ानी नेटवर्क, ऐं हू अफ़गानिस्तान में ऑपरेट करे थो पियो। जंहिंखां पोइ सलीम साफ़ी हुजे या ॿिया जेके अफ़गान मामलनि जा माहिर आहिनि उहे वज़ाहतूं ॾियनि पिया। माण्हू हैरान आहिनि त हक़ानी नेटवर्क जेको आहे हिकिड़ो मदरसो आहे ऐं उन मदरसे मां जेके माण्हू पढ़ी विया उहे पंहिंजे नाले जे पुठियां जेको आहे सो हक़ानी लिखंदा आहिनि। हीउ हक़ानी कबीलो किथां खां थी वियो, कॾहिं खां थी वियो, माण्हुनि खे अञा ताईं ख़बर न आहे। बहरहाल ख़ान साहब हीउ जुमिलो तॾहिं चयो जॾहिं हू CNN जी एंकर खे चए पियो त दुनिया खे अफ़गानिस्तान जे हवाले सां का ख़बर ई न आहे ऐं ख़ान साहब खे एतिरी ख़बर आहे जो हक़ानी नेटवर्क खे हू हक़ानी ट्राइबल कबीलो करार ॾियनि पिया अफ़गानिस्तान जो। सो हीअ सूरत हाल आहे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं असीं अचूं था, उन ज़िक्र निकितो आहे अफ़गानिस्तान जो, सो अफ़गानिस्तान जी सूरत हाल ॾींहों ॾींहुं जेका आहे उहा ख़राबु थींदी पई वञे ऐं उते जेके डॉलर्स आहिनि बैंकुनि में उहे ख़तमु थी विया आहिनि ऐं उते जा जेके माण्हू आहिनि उहे काफ़ी परेशानियुनि खे मुंहुं ॾियनि पिया। अञा ताईं इंसानी हक़नि जे हवाले सां तालिबान जेके वाइदा कया हुआ आलमी बिरादरी सां उहे पूरा न थी सघिया आहिनि ऐं अमरीका तोड़े यूरोपीय यूनियन ऐं ॿियनि मुल्कनि जो इहो दबाव आहे त तालिबान जेके वाइदा कया हुआ जेसि ताईं उहे वाइदा पूरा नथा कनि तेसि ताईं अफ़गान हुकूमत खे तस्लीम न कयो वञे। ऐं उहे वाइदा कहिड़ा हुआ? उहे वाइदा इहे हुआ त उते पुरमन इक़्तिदार जी मुंतक़िली थींदी
ऐं अफ़गानिस्तान जी सरज़मीन दुनिया जी कंहिं बि मुल्क ख़ासि तौर ते अमरीका जे लाइ इस्तेमालु न थींदी। उन सां गॾोगॾु औरतुनि, इंसानी हक़नि, तोड़े अक़लियतुनि जे हक़नि जो तहफ़ुज़ कयो वेंदो ऐं अञा ताईं इहे ॻाल्हियूं थींदे नज़र न पियूं अचनि। ऐं अमरीका इहो वाज़े कयो आहे त जेसि ताईं तालिबान उन्हनि ॻाल्हियुनि ते पूरा नथा लहनि तेसि ताईं उन्हनि खे न रुॻो अमरीका तस्लीम न कंदो पर दुनिया जा ॿिया जेके मुल्क आहिनि उन्हनि खे बि तस्लीम न करणु खपे। हिकिड़े पासे हीअ सूरत हाल आहे, ॿिए पासे असीं ॾिसूं था त पाकिस्तान जेको आहे मुसलसल तालिबान जी जेका हुकूमत आहे उनजी तर्जुमानी या उनजी नुमाइंदगी कंदे नज़र अचे थो। पोइ परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी हुजे, सलामती जे हवाले सां वज़ीर आज़म जे जेके एडवाइज़र आहिनि मुईद यूसुफ साहब उहे हुजनि या ख़ान साहब पाण हुजनि, उहे तालिबान गवर्नमेंट जा जेके आहिनि उहे खे असांखे स्पोक पर्सन तौरु नज़र ॾियण था अचनि पिया। वज़ीर आज़म जेको CNN खे इंटरव्यू ॾिनो उन में बि हुननि आलमी बिरादरी खां इहो मुतालबो कयो त तालिबान जी जेका हुकूमत आहे तंहिंखे तस्लीम कयो वञे ऐं उन्हनि खे वक़्तु ॾिनो वञे त हू इंसानी हक़नि जे हवाले सां या जेके उन्हनि ॿिया वाइदा कया आहिनि उहे कॾहिं था पूरा कनि, उन्हनि खे वक़्तु ॾिनो वञे। सो पाकिस्तान जी जेका इहा वकालत आहे उन ते जेके इंटरनेशनल इशूज़ जा माहिर आहिनि उहे इहो चवनि पिया इहा जेका तर्जुमानी आहे, वकालत आहे, ईंदड़ ॾींहंनि में पाकिस्तान जे कंध पइजी सघे थी, छाकाणि त अमरीका सॼी दुनिया में हाणे इहो केस जेको आहे डेवलप करण जी कोशिशि पियो करे त अफ़गानिस्तान में उन्हनि खे जेका शिकस्त आई आहे या जेका बि उन्हनि खे शर्मिंदगी खणणी पई आहे उनजो ज़िम्मेवारु पाकिस्तान आहे ऐं अॻे पोइ अमरीका उनजो जेको पलांद आहे उहो ज़रूरु कंदो। ऐं दुनिया में अमरीका इहो केस डेवलप करण जी कोशिशि पियो करे त इन समूरे अमल जे पुठियां पाकिस्तान आहे। ॿिए पासे असीं अलॻि ऐलान ॼण त तालिबान गवर्नमेंट जी सपोर्ट बि कयूं पिया, ॼण त उन्हनि खे तस्लीम बि कयूं पिया, ऑफिशियल ऐलान त कोन्ह थियो आहे पर उन्हनि जी वकालत कयूं पिया ऐं जंहिं ते इहो ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त इहा जेको अमल आहे उहो पाकिस्तान जे लाइ नुक़सानकार थी सघे थो। सो ॾिसणो इहो आहे त ईंदड़ ॾींहंनि में छा सूरत हाल जुड़े थी, छाकाणि त अमरीका जेका कांग्रेस आहे उन्हनि जे मेंबरनि मुतालबो कयो आहे पंहिंजी गवर्नमेंट खां त पाकिस्तान ख़िलाफ़ु सख़्तु जेका आहे उहा कार्रवाई बि कई वञे ऐं CIA चीफ बि पाकिस्तान जो दौरो कयो पर तंहिंजे बावजूदि जेके रिलेशन आहिनि अमरीका ऐं पाकिस्तान जा उहे हिन वक़्तु ताईं असांखे बहितर थींदे नज़र न पिया अचनि। सो इंटरनेशनल मामलनि ते जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते असांजी नज़र रहंदी ऐं ॾिसणो इहो आहे त ईंदड़ ॾींहंनि में हीअ सूरत हाल किथे दंग करे थी, सो असांखे अपडेट कबो। ऐं ॿिए पासे जेकॾहिं असीं मुल्क जूं हालतूं ॾिसूं वरी ख़ान साहब जो उहे पुराणियूं जेके तक़रीरूं आहिनि असांखे यादि अचनि पियूं, अव्हांखे बि यादि ईंदियूं त उन्हनि जो चवणो हो त जेकॾहिं डॉलर जेको आहे रुपए जी क़ीमत ₹1 घटिजे थी या डॉलर ₹1 वधे थो त 500 अरब रुपया जेको आहे उहो पाकिस्तान ते कर्ज़ु जेको आहे उहो वधी थो वञे। ऐं अॼु पाकिस्तान जी तारीख़ जो बुलंद तरीन सतह ते डॉलर जेको बीठो आहे 170 ताईं वञी पहुतो पर हाणे उहो 168 ताईं अची वियो आहे। उन ते ख़ान साहब जो को रद्द अमल न पियो अचे। गॾोगॾु पेट्रोल प्राइसिस जेके आहिनि जेकी सिधी अणसिधी रीति महांगाई में वाध जो सबबु बणिजनि थियूं पेट्रोल प्राइसिस, पेट्रोल जे अघनि में मुसलसल वाध पई थिए ऐं ताज़ो फ़ी लीटर ते ₹5 वाध कई वई आहे। ऐं ही ख़ान साहब आहिनि जेके कंटेनर ते जॾहिं बीठल हूंदा हुआ त चवंदा हुआ त पेट्रोल जा जेके अघ आहिनि उहे वधाए आम माण्हुनि जे खीसनि मां पैसा कढिया पिया वञनि ऐं जेकॾहिं महांगाई करे माण्हुनि जे खीसनि मां ज़बरदस्ती पैसा कढी असांखे हुकूमत करणी आहे त असांखे अहिड़ी हुकूमत न खपे। पर हाणे उन्हनि जे दौर में पेट्रोल बि जेको आहे उहो महांगे तरीन अघ ते वञी पहुतो आहे। ईअं ई असीं ॾिसूं था त परॾेही जेके कर्ज़ा आहिनि, ॾेही जेके कर्ज़ा आहिनि उहे गुज़िरियल 3 सालनि दौरान उन हद ताईं वञी पहुता आहिनि जो 70 सालनि ताईं उहे न पहुता हुआ जेके इन्हनि 3 सालनि दौरान पहुता आहिनि। सो माण्हू महांगाई जी चकी में पीसनि पिया, पोइ दवाउनि जा अघु हुजनि 500 सैकड़ो ताईं वधी चुका आहिनि। आम वाइपे जी शयूं अव्हांजे साम्हूं आहिनि, बिजली जा रेट, गैस जा अघु उहे अव्हांजे साम्हूं आहिनि, उहे हिकिड़े पासे ई हुकूमत वधाए पई। गॾोगॾु असीं ॾिसूं पिया त माण्हुनि खे रोज़गार ॾियण जा वाइदा कंदड़ ही हुकूमत माण्हुनि खां रोज़गार खसे पई ऐं सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले तहत 16,000 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे बेरोज़गार थी विया आहिनि जेके सालनि खां मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स में जॉब करे रहिया हुआ। उन्हनि जो इस्लामाबाद में एहतजाज थियो। उन सां गॾोगॾु जेकॾहिं वरी असीं अचूं त मुआशिरे जो चयो वेंदो आहे त ज़बान आहे ऐं मुआशिरे जी जेका ज़बान सां गॾोगॾु अखियूं हूंदियूं आहिनि उनखे उहो मीडिया खे चयो वेंदो आहे त हीअ अखियूं बि आहे, मुआशिरे जूं अखियूं बि आहिनि त ज़बान बि आहे, उनखे बंदि करण जी कोशिशि कई पई वञे। उन ते सहाफ़ी बिरादरी जेका आहे उहा सरापा एहतजाज आहे पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी ख़िलाफ़ु ऐं ज़बरदस्त एहतजाज थियो। जंहिं ॾींहुं सदर पाकिस्तान पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे ख़िताब कयो त अपोज़िशन जे पार्टियुनि ऐवान अंदरि एहतजाज कयो, वॉकआउट कयो ऐं उनखां पोइ ॿाहिरि अची करे जेका सहाफ़ियुनि जी एहतजाजी कैंप हुई उते अपोज़िशन जा जेके अॻवान आहिनि शहबाज़ शरीफ़ खां वेंदे बिलाल भुट्टो ज़रदारी ताईं उहे अची उते वेठा ऐं हिननि एहतजाज रिकॉर्ड करायो।
वकील बिरादरी असांखे एहतजाज कंदड़ नज़र अचे पई। जजनि जी सीनियरिटी जो जेको मसइलो आहे, सीनियर जजनि खे नज़रअंदाज़ कयो पियो वञे, उन ते जजनि में काफ़ी बेचैनी आहे। सिविल सोसाइटी मुसलसिल सरापा एहतजाज आहे। सो हीउ हिकिड़ो चहिरो आहे हिन मुल्क जो जेको अव्हांखे ॾेखारण जी कोशिशि कयूं पिया। ऐं हुकूमत जे नाकामियुनि जे करे या नाकाम पॉलिसियुनि जे करे जेका सूरत हाल जुड़े पई, उहा कंहिं बि रीति हिन मुल्क जे मफ़ाद में नाहे। सो मामला ॿिया बि खोड़ आहिनि जिन ते असीं ॻाल्हि ॿोल करे सघूं था, पर हींअर वक़्तु थिए पियो अॼु जी टॉप स्टोरीज़ जो। सो प्रोग्राम में शामिल कंदासीं टॉप स्टोरीज़। पाकिस्तान पहुतल न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम पारां मैच खां कुझु ई देरि अॻु सिक्योरिटी ख़दशनि जो जवाज़ ॼाणाए सीरीज़ मुलतवी करण वारे ऐलान ते पाकिस्तान पारां सख़्तु कावड़ ऐं मायूसी जो इज़हार। PCB जे चेयरमैन जो चवणु आहे त मामिलो ICC आॾो उथारियो वेंदो। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां न्यूज़ीलैंड जी हममनसब सां फ़ोन ते राब्तो करे न्यूज़ीलैंड जी क्रिकेट टीम खे फुल प्रूफ सिक्योरिटी फ़राहम करण जी ख़ातिरी बावजूदि हू मैच लाइ राज़ी न थिया। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद अहमद सीरीज़ जे मुलतवी थियण खे ॻुझनि हथनि जी साज़िश करार ॾेई छॾियो। PTI हुकूमत नॉन फाइलर्स जो घेरो तंग कंदे नओं ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। ऑर्डिनेंस तहत नेब ऐं नादरा खे टैक्स ॾींदड़नि ताईं रसाई फ़राहम कई वई आहे। नॉन फाइलर्स जा फ़ोन तोड़े बिजली जा कनेक्शन बि कटे सघिबा। तोड़े नॉन फाइलर्स खे बैंकिंग जी का सहूलियत आहे उहा बि फ़राहम न थी सघंदी ऐं टैक्स जे हवाले सां ग़लति ॼाण फ़राहम करण ते 5 लख रुपयनि ताईं ॾंड पिणु विधो वेंदो। अफ़गानिस्तान जी इतलात वारे नाइब वज़ीर ज़बीउल्लाह मुजाहिद दुनिया खे ख़बरदार कंदे चयो आहे त जेकॾहिं मौजूदा सूरत हाल में तालिबान हुकूमत जी मदद न कई वई त हुननि खे त नुक़सानु ज़रूरु पहुचंदो, पर उन जो नुक़सानु समूरी दुनिया खे बि पहुची सघे थो। जी नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं ऐं हाणे प्रोग्राम में वक़्तु थिए पियो मुख़्तसिर ब्रेक शो ऐं असीं वञूं पिया ब्रेक ॾांहुं। ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त सिंध जे इंतिहाई टैलेंटेड नौजवान सां कराईंदासीं अवांजी मुलाक़ात ऐं हुननि सॼी दुनिया में सिंध जो माशाअल्लाह नालो जेको आहे उहो रोशन कयो आहे। ऐं गुज़िरियल प्रोग्राम में हिंट तव्हांखे ॾींदो हलां त हू वीडियो लिंक ते असां सां मौजूदु हुआ काज़ान मां। ऐं अॼु जीअं असांजी हुननि सां कमिटमेंट थी जॾहिं हू वापसि ईंदा त असां हुननि खे स्टूडियो में ज़रूरु दावत ॾींदासीं। सो हू असां वटि हिते मौजूदु आहिनि। पर वठूं था मुख़्तसर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ अव्हांजी करायूं था सिंध जे हिन इंतिहाई ज़हीन नौजवान सां मुलाक़ात। ऐं हुन वटि खोड़ सारा आइडियाज़ आहिनि, प्लान आहिनि, हू कुझु करणु चाहिनि पिया। सिंध जो हिन मुल्क जो आलमी लेवल ते नालो रोशन करणु चाहिनि था। उन सिलसिले में उन्हनि जी डिमांड छा आहे, छा उन्हनि जी फ्यूचर प्लानिंग आहे, असीं सभु उन्हनि जी कीअं मदद करे सघूं था। सो खोड़ सारा सवाल आहिनि जेके असीं उन्हनि खां कंदासीं, पर मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हां सभिनी खे चऊं था भली कार। ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे, थोरो ब्रेक ते वञण वक़्तु मूं हुननि जो तारुफ़ अव्हांखे करायो हो ऐं ज़ाहिर सस्पेंस में रखंदा आहियूं त जीअं ब्रेक खां पोइ अव्हांजी हुननि सां मुलाक़ात करायूं। सिंध जो इंतिहाई रोशन मुस्तक़बिल ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थिए पई त असांजे जेके नौजवान आहिनि हाणे मुख़्तलिफ़ फील्ड्स में पाण मञाइनि पिया। ऐं उन्हनि ई नौजवाननि मंझां हिकु नौजवान पहिरियां बि असांजे प्रोग्राम में अची चुका आहिनि ऐं लास्ट वीक बि अव्हांखे ॿुधाईंदा हलां त थ्रू वीडियो लिंक असां सां गॾु मौजूदु हुआ। नौजवान फिल्म मेकर आहिनि राहुल एजाज़। काज़ान में ताज़ो जेको आलमी फिल्म फेस्टिवल थियो उन्हनि में उन्हनि जेका फिल्म हुई उहा जेका आहे उहा उते सिलेक्ट थी हुई ऐं उन्हनि जो जेको एक्सपीरियंस रहियो कुझु त उन्हनि असांखे वीडियो लिंक जे थ्रू ॿुधायो। पर असां उन्हनि सां कमेंट कयोसीं जॾहिं हू वापसि ईंदा त रूबरू हिते वेही करे असीं कचहरी कंदासीं। सो अॼु असांखे उहा हथ अची विया आहिनि। सो अचो त वधीक उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। राहुल भाउ, वंस अगेन थैंक यू सो मच, अव्हां ॿीहर टाइम कढी असां लाइ आया। सो थैंक यू सो मच। ऐं रियली तमामु घणी ख़ुशी थी। रेड कार्पेट ते अव्हांखे ॾिठोसीं, इहो स्टाइल न्याज़ निवड़त असांजी सुञाणप आहे सिंधियुनि जी। सो इन खां पहिरियां जीअं 7 आलमी मेलनि में अव्हांजी फिल्म ट्रेन क्रॉस द डेज़र्ट उहा सिलेक्ट थी, पर अव्हां फिज़िकली न वञी सघिया। काज़ान में अव्हां विया, रेड कार्पेट वारो एक्सपीरियंस ऐं फर्स्ट जेको मुंहिंजे ख्याल में एवर ॿाहिरि किथे शिरकत थी सघी एज़ ए फिल्म मेकर। सो एक्सपीरियंस कीअं रहियो? एक्सपीरियंस इलाही बहितरीनु रहियो। इन खां मतलब आई थिंक इट वाज ऑलमोस्ट अ ड्रीम कम ट्रू फॉर मी बिकॉज मुंहिंजो हमेशह इहो हूंदो त मां फिल्म फेस्टिवल्स में मूंखे इलाही मज़ो ईंदो आहे। यू नो यू मीट फिल्म मेकर्स, तव्हां ॿियनि तव्हां सॼी दुनिया में माण्हुनि सां मिलंदा आहियो। पर
एज़ अ फिल्म मेकर वञण जी हिकिड़ी जेका उन एस्पेक्ट सां उन पंहिंजी फिल्म खणी वञणु पंहिंजो कमु खणी वञणु पंहिंजे मुल्क मां पंहिंजे घरां हिकु तरीक़े सां उन जो एक्सपीरियंस इलाही अलॻि आहे बिकॉज़ इट बिकम्स मोर ऑफ अ क्रॉस कल्चरल एक्सचेंज जीअं मां लास्ट टाइम बि तव्हांखे चयो हुयो त उन में तव्हांजो कमु माण्हू जॾहिं ॾिठो उते रिस्पॉन्स जेको ईंदो आहे उहो लाइक द होल एक्सपीरियंस ऑफ इट दैट्स अमेजिंग आई मीन दैट्स व्हाट मेक्स मी प्राउड एटलीस्ट फॉर अ मोमेंट सही अच्छा उहो ई न त एज़ अ जर्नलिस्ट तव्हां इहे कवर कंदा रहिया पर एज़ अ फिल्म मेकर जॾहिं तव्हांखे रेड कार्पेट ते घुरायो वियो पोइ ताड़ियुनि सां तव्हांजो इस्तक़बाल थियो कुझु वीडियोज़ तव्हां ॾिठियूं त उहो अंदरि में हिकिड़ो माण्हू खे थोरो प्राउड बि थींदो आहे ख़ुशी बि थींदी आहे त उहे लम्हा तव्हांजे लाइ कीअं हुआ उहे मुंहिंजे लाइ इलाही जेके उहे लम्हा हुया उहे बिटर स्वीट चई सघजनि था बिकॉज़ मूंखे हिकिड़ो इहो आहे त मां इलाही गिल्टी माण्हू आहियां मूंखे ख़ुशी थींदे बि इहो थींदो आहे त यार मां एतिरो ख़ुशि छो पियो थो थियां भला सो आई हैव अ हार्ड टाइम पंहिंजूं जेके अचीवमेंट्स उहे एक्सेप्ट कंदे करण में बट एट द सेम टाइम उहा ख़ुशी एतिरी हूंदी आहे जो उहा तव्हांजूं जेके ॿियूं एस्पेक्ट्स आहिनि ॿियूं फीलिंग्स आहिनि उहे घटिजी ओवरवेलमिंग फीलिंग हिकिड़ी ईंदी आहे बिकॉज़ यू हैव अ लॉट ऑफ पीपल तव्हांखे मतिलबु रशिया में मूंखे ऑब्वियसली केरु न सुञाणे मां पहिरियों दफ़े पियो वञा एंड येट people are cheering for me, they're rooting for me and they're applauding. त उन में उहा जेका फीलिंग ई उहा आई मीन उहा लफ़्ज़नि में मां ॿुधाए त नथो सघां बिल्कुलु ईअं ई आहे सो अच्छा हाणे जेकॾहिं अचूं काज़ान फिल्म फेस्टिवल ते 17 सालनि खां ई ॿुधायो त हीउ थिए पियो ऐं शायदि तारीख़ जी पहिरीं सिंधी फिल्म हुई जेका उन में या इंटरनेशनल इन लेवल ते शायदि अॻु में हूअं त जेको सिंध टॉकीज़ लेवल सां किताबूं पढ़ियो आहे 75 समथिंग फिल्मूं चयूं आहिनि उहे हिते जेके सिनेमा में हलियूं इंटरनेशनल जो त एक्सपोजर उन्हनि खे कोन रहियो त इन फेस्टिवल जे हवाले सां ॿुधाइजो जेको 17 सालनि खां थिए पियो ऐं किथां किथां खां फिल्म मेकर्स अचनि पिया कीअं उन्हनि में मतिलबु पार्टिसिपेट करे सघिजे थो सो फॉर लाइक दिस पर्टिकुलर फेस्टिवल काज़ान फिल्म फेस्टिवल जेको आहे 17 साल जीअं पुराणो आहे उन में they mainly target जेको आहे सिंधी सॉरी they mainly target मुस्लिम सिनेमा त मुस्लिम सिनेमा माना त तव्हांजा इस्लामिक कंट्रीज़ जेके आहिनि उहे इलाही पार्टिसिपेट कंदा उन्हनि जो फोकस ई इहो हूंदो आहे त जेको इस्लामिक वर्ल्ड जे सिनेमा खे असां थोरो प्रमोट कयूं उन में मतिलबु इलाही मुल्कनि मां सेंट्रल एशिया मां अफ्रीका साइड इजिप्ट थी वियो ईरान उज़्बेकिस्तान काज़ाकिस्तान किर्गिस्तान लाइक सो मेनी कंट्रीज़ हर मुल्क मां का न का फिल्म आयल हुई हितां पाकिस्तान मां सिर्फ़ु हिकिड़ी इहा ई फिल्म हुई जेका उहा बि सिंधी फिल्म निकिती सो उन में मूंखे इहो माना जॾहिं मां ॾिठो त वधीक ख़ुशी थी त इहो बि आहे माण्हू जेके फिल्म मेकर्स आहिनि जीअं हितां असां इंडिपेंडेंट उहे फेस्टिवल्स में ईअं ई वञी सघनि था जो ऑनलाइन तव्हांजा रिसोर्सिस आहिनि फिल्म फ्रीवे वेबसाइट आहे शॉर्ट फिल्म डेपो फिल्म फेस्ट एंड फेस्ट एजेंट एंड ऑल ऑफ दैट उहे कुझु वेबसाइट्स आहिनि माण्हू गूगल कंदो आहे 50 वेबसाइटूं अची वेंदियूं आहिनि उन्हनि में फिल्म फेस्टिवल्स आहिनि फिल्म फ्रीवे इज़ द बिगेस्ट ऑफ दम उन में तव्हां फेस्टिवल्स में सबमिट कयो पंहिंजी फिल्म तयारु कयो यू हैव तव्हां फिल्म ठाहिण त ख़ाली फिल्म ठाहिण जो हिकिड़ो एस्पेक्ट आहे उन खां पोइ तव्हांखे 50 शयूं ॿियूं करणियूं पवंदियूं आहिनि बिकॉज़ असां इंडिपेंडेंट फिल्म मेकर्स आहियूं असांखे पंहिंजो डायरेक्टर बि थियणो आहे असांखे राइटर बि थियणो आहे प्रोड्यूसर बि थियणो आहे डिस्ट्रीब्यूटर बि थियणो आहे ऐं पंहिंजो सेल्स एजेंट बि थियणो आहे सो उन में उहे सॼियूं शयूं असांखे पाण करणियूं पवंदियूं आहिनि टू सबमिट टू अ फेस्टिवल उन खां पोइ हूंदो आहे त उहो फेस्टिवल तव्हांजी फिल्म सिलेक्ट करे थो या नथो करे जे करे थो त पोइ तव्हांखे उहो इनवाइट कंदा त अचो तव्हां अच्छा राहुल भाई ज़बरदस्त हीअ मां ॿुधायो पियो नौजवाननि खे बि त हू कीअं पार्टिसिपेट करे सघनि था पंहिंजी फिल्म कीअं सबमिट कराइनि उते ऐं मुख़्तलिफ़ वेबसाइट्स बि ॿुधायूं आहिनि राहुल भाई यकीननि जेके दोस्त ॾिसनि पिया ऐं जंहिंजी दिलचस्पी आहे अव्हां बि जेकॾहिं उते अप्लाई कंदा आहियूं जेकॾहिं अव्हांजो कमु इन मयार हूंदो त ईंदड़ ॾींहंनि में मे बी अव्हां बि उते हुजो अच्छा 6 महीना लॻभॻि पहिरियां पाण जॾहिं आयासीं इन मूवी ते अव्हां जिते ॻाल्हायोसीं पिए तव्हां ॿुधायो त मूवी जो ज़ाहिर आहे उनजी कहाणी छा आहे थीम छा आहे कीअं अव्हांजो इहो ख़्यालु आयो कंहिं कंहिं ताउन कयो पर थी सघे उहो कुझु माण्हुनि जन ॾिठो हुजे प्रोग्राम अॼु उहे असां सां हींअर कनेक्ट न हुजनि स्क्रीन ते जेकर उन्हनि जे लाइ मुख़्तसिर ॿुधाईंदा हलो त हीउ ट्रेन क्रॉस द डेज़र्ट वारो कॉन्सेप्ट कीअं आयो कंहिं ताउन कयो पोइ कीअं इहा ठही सो मेनली इहा फिल्म ख़ैर दिमाग़ में त मुंहिंजे इहा तक़रीबन 2018 खां हुई ऐं इट वॉज़ बिकॉज़ मुंहिंजे कज़न जी जेको आहे अनफॉर्चुनेट डेथ थी वई कैंसर सां 22 सालनि जी उमिरि में ऐं उन खां लाइक इन मूंखे इलाही मुतासिर कयो इन इंसिडेंट सो तॾहिं खां वठी मां सोचां पियो त आई नीड टू पे ट्रिब्यूट टू माई कज़न बिकॉज़ वी वर वेरी क्लोज़ असां इलाही माना सुठी दोस्ती हूंदी हुई असांजी त मां चयो हिन जी मेमोरी मां कुझु ठाहिणु चाहींदुसि 2020 में फाइनली मूंखे इहा फिल्म ठाहिण जो मौक़ो मिलियो एंड उन में इहो त गोइते इंस्टीट्यूट पाकिस्तान
गोयते इंस्टीट्यूट पाकिस्तान मां जेको आहे उन्हनि जी फिल्म फेलोशिप हुई हिकिड़ी फिल्म टैलेंट्स अनहर्ड वॉइसिस ऑफ पाकिस्तान एंड अफगानिस्तान उन में 15 फिल्म मेकर सिलेक्ट थिया उन्हनि में मां बि हुयुसि उन्हनि असांखे फंड कयो त तव्हां शॉर्ट फिल्म ठाहियो का यू नो उन जे ताबन जे करे इहा फिल्म एक्चुअली मेनली पॉसिबल थी सघी आहे ऐं उन खां पोइ इंस्टीट्यूट ऑफ बिज़नेस मैनेजमेंट IOBM यूनिवर्सिटी आहे उन्हनि इक्विपमेंट प्रोवाइड कयो कुछ फंड्स मां पंहिंजा हुन में ऐड कया जस्ट टू मेक द फिल्म पॉसिबल ईअं ई आहे फिल्म टाइमिंग उन जी केतिरी आहे ऐं केतिरनि ॾींहंनि में इहा ठही ड्यूरेशन फिल्म जी आहे 20 मिंट ऐं शूट इहा थी मेनली हिकु ॾींहं में हिकु ॾींहं में हिकु ॾींहं में थी वई बिकॉज़ असां माना हीअ त एॾी एहसासाती लॻे थो त हुन लाइ वॾी हिकिड़ी टाइम लॻो हूंदो त इहा सीन ज़ाहिर रिकॉर्ड करणु त बिल्कुलु पर इहो सॼो असां जॾहिं महिल लिखिबो आहे त उन महिल तव्हांजे दिमाग़ में हूंदो आहे एज़ अ राइटर एटलीस्ट इहो मां सिखियो आहे त पेपर ते तव्हांजो बजट कीअं किराइजे ऐं पेपर ते ई असां घटि उन में डिसाइड करे छॾियूं त हेतिरे में या हेतिरनि ॾींहंनि में ऐं हीअं ठही सघे थी यू नो उन खां पोइ माण्हू उन हिसाब सां रिसोर्सिस बिकॉज़ रिसोर्सिस जो इलाही मसइलो आहे इंडिपेंडेंट फिल्म मेकर्स लाइ असांजो बजट बि लिमिटेड हुयो त उन में इहो त इन खे कंहिं तरीक़े सां इन खे स्मार्टली स्पेंड कजे इन बजट खे उन में हिकु ॾींहं जी शूट ई पॉसिबल हुई अच्छा उनजी जेकी कास्ट आहे जेकॾहिं उन्हनि जा नाला गिणाइण चाहियो जन दोस्तनि हुते ज़ाहिर बिल्कुलु टीम मतिलबु ख़ैर मां त हिकिड़ो आहियां अकेली फिल्म कॾहिं बि कोन ठहंदी आहे सो यू नो मुंहिंजी टीम न हुजे हा त मां इहो ऑब्वियसली मतिलबु फिल्म ठही न सघे हा ऐं इलाही टैलेंटेड टीम हुई कास्ट में जे अचिजे त तारिक राजा नादिर हुसैन ॿई सिंधी एक्टर आहिनि टीवी ते बि कमु कंदा आहिनि नापा मां पढ़ियल आहिनि ऐं उन खां पोइ अरशद शेख जी हिकिड़ी स्पेशल अपीयरेंस बि आहे फिल्म में उन खां अलावा आई वुड लव टू यू नो जस्ट टॉक अबाउट माय क्रू जेका क्रू जे बारे में असां घटि ॻाल्हाईंदा आहियूं क्रू जे सुठी न हुजे त तव्हांजी फिल्म जे तव्हांजी परफॉर्मेंसिस सुठा हूंदा पर उहा शूट ऐं एडिट प्रोडक्शन हर शइ ते इलाही असरु थो पए यू नो यू हैव अली सतार जेको सिनेमेटोग्राफर हुयो मोहम्मद हसीब हलाई एडिटर ऐं ग्रेड कलर करेक्शन बि उन कई प्लस यू हैव यू नो माय I mean मूंखे पंहिंजे भाउ खे मेंशन करणु ज़रूरी आहे ही वॉज दी असिस्टेंट लाइन प्रोड्यूसर एंड या रोहेल एजाज़ ऐं लाइन प्रोड्यूसर हुयो साकिब यू नो साकिब कनाडिया सो इहे मेन असांजा टीम हुया ताहा ज़ैदी मुंहिंजो ॾाढो सुठो पुराणो दोस्त आहे असांजी 10-11 सालनि जी दोस्ती आहे जॾहिं खां पढ़णु असां शुरू कयो जॾहिं खां होश थोरो घणो संभालियो अञा ताईं संभालण जी कोशिशि कयूं पिया था बट यू नो तॾहिं खां उहो न हुजे हा त इहा फिल्म इलाही माना मुंहिंजे लाइ अज़ाब थी वञे हा ठाहिणु सो ऑल ऑफ दीस पीपल केम टुगेदर यू नो टू मेक द फिल्म पॉसिबल ऐं जॾहिं उन्हनि सभिनी दोस्तनि खे ख़बर पई त हाणे हू सत मेला पंहिंजी जॻह ते हाणे राहुल काज़ान वञे पियो इहा ई पंहिंजी फिल्म खणी त जीअं असां एवॉर्ड तक़रीबु ॾिठियूं आहिनि मोस्टली इंडिया जो त सॼी कास्ट वेठल हूंदी आहे उहो ॾाढो सेलिब्रेट कंदा आहिनि अवां जॾहिं वापसि मोटिया या जॾहिं विया पिए त हिननि समूरनि दोस्तनि जो रिस्पॉन्स छा हो केतिरी उन्हनि खे केतिरी ख़ुशी हुई छाकाणि त हींअर अवां असांजे साम्हूं वेठा आहियो त अवां खां पुछी वठूं त हुननि कीअं सेलिब्रेट कयो उन्हनि खे ख़ुशी त हुई पर उहो मूंखे मारे ॾियण लाइ अञा ताईं तयारु वेठा आहिनि त तूं अकेलो छो आहीं भला सो बट लाइक जोक्स अपार्ट ॾाढी उन्हनि खे ख़ुशी थी सभिनी कॉन्ग्रेचुलेट कयो ऐं ॿियो इहो त मां उन्हनि खे बि कॉन्ग्रेचुलेट कयो मां चयो यार तव्हांजी महिनत आहे एक्चुअली यू नो मां त ऑब्वियसली आई एम द डायरेक्टर बट यू आर द वन हू मेड इट पॉसिबल सो ऐं कहिड़ो न सुठो थिए जेकॾहिं उहे सभु वरी हिते हुजनि ऐं इन जी स्क्रीनिंग जेका आहे हिते थिए ऐं साईं नसीर एजाज़ साहब इहो इंतिहाई अहम नुक़्तो खयों बि सही इहा असांजे समाज जी हिकिड़ी नाज़िन चओ त बेहिसी बि आहे सो असांजा ही नौजवान जेके असांजे माना ब्राइट फ्यूचर जे जेके अलामत आहिनि सॼी दुनिया उन्हनि खे मान ॾिए पई घुराए पई रेड कार्पेट ते शानदार इस्तक़बाल थिए पियो पर प्रोग्राम खां पहिरियां असांजी कचहरी हली पई राहुल सां उन्हनि ॿुधायो त स्टिल अञा ताईं कंहिं बि जेके लाॻापियल खाता आहिनि जेके इदारा आहिनि उन्हनि मंझां कंहिं बि ऑफिशियली हिननि सां राब्तो कोन कयो आहे शाबाश जंहिंखे चइजे उनजी ज़रूरत त कोन्हे दुनिया ॾेई छॾी आहे पर जेकॾहिं ॾिबी आहे त माण्हू खे अञा वधीक बहितर कमु करण जी जेका आहे न हिकिड़ी जुस्तजू पैदा थींदी आहे त अञा ताईं कंहिं बि हितां हुकूमती लेवल ते या जेके लाॻापियल डिपार्टमेंट आहिनि खाता आहिनि जेके इंस्टीट्यूट आहिनि कंहिं राब्तो न कयो आहे सिर्फ़ु हितां मूंखे पाकिस्तान में जेका सपोर्ट मिली आहे उहा मीडिया जी सपोर्ट मिली आहे यू नो बिकॉज़ उन्हनि ई ऐं तव्हां ई सभिनि मिली करे इन फिल्म खे यू नो थोरो हिकिड़ो अप्रिशिएट कयो आहे बट इंस्टीट्यूशनल लेवल ते जे चइजे गवर्नमेंट सपोर्ट या कहिड़ो इदारो हुजे जेको चए त बाबा असां हिते ॾेखारणु चाहींदासीं इहा फिल्म यू नो व्हाट डू वी डू अबाउट हाउ डू वी गो अबाउट इट ईअं कुझु बि न थियो आहे सो इहो सरप्राइज़िंग आहे ऐं थोरो सैड बि आहे त मतिलबु इन बारे में माण्हू छा थो करे सघे यू वॉन्ट टू अप्रोच देम और डू यू वेट फॉर देम टू अप्रोच यू राइट
इलाही इन में आहिनि सो आई डोंट नो रीज़न छा आहे या त उन्हनि खे आर्ट ख़ैर हिते असांजो हिकिड़ो इहो दुनिया में मीडिया में हली सभिनी चैनल्स ते हले पियो त ज़ाहिर हुन ते ॻाल्हि पहुती कीअं न हूंदी पहुती त ॻाल्हि त पहुती हूंदी बट हिते असांखे सिनेमा खे असां हिते माना ख़ैरात वांगुरु सम्झंदा आहियूं त इनखे असां एतिरी इज़त ई कोन था ॾियूं पहिरीं ॻाल्हि इहा सो दैट इज़ अ प्रॉब्लम असांजे सोशल हिकिड़े पूरे इंफ्रास्ट्रक्चर छॾे या जेको बि सिस्टम में ख़ुशी बि थिए पई ऐं गॾो गॾु वरी जेको हीउ रवैयो आहे कुझु धुरियुनि जो उन रियली असांखे अफ़सोस बि थिए पियो बहरहाल इहे ई शयूं वरी माण्हू अञा वधीक स्ट्रांग कंदियूं आहिनि कुझु बहितर करण लाइ सो पंहिंजो कमु आहे पाण कमु कंदासीं उहो कमु ॿुधाईंदो असांजो कमु कीअं हो ऐं नाज़रीन हिते ब्रेक जो वक़्तु थिए पियो असां ईंदासीं ब्रेक ते जॾहिं वापसि ईंदासीं त राहुल खां इहो ज़रूरु पुछण जी कोशिशि कंदासीं त भला जेकॾहिं मुल्क में ख़ासि तौर ते कराची में जेकॾहिं हिन फिल्म जी नुमाइश जेका आहे उहा कीअं थी सघे थी छाकाणि त मूंखे बि इहा हिकिड़ी तड़प आहे जॾहिं खां वठी असांजी इन्हनि सां ॻाल्हि ॿोल्हि थी पई दुनिया हीअ फिल्म ॾिसी चुकी आहे पर जिते ठही आहे उन्हनि माण्हुनि ई अञा ताईं कोन ॾिठी आहे उन्हनि माण्हुनि खे हीअ फिल्म कीअं ॾेखारिजे उन जे लाइ का तयारी कनि पिया छा सो इहो ज़रूरु असां उन्हनि खां पुछंदासीं पर मुख़्तसर ब्रेक खां पोइ जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में अव्हांखे भलीकार चऊं था ऐं असांजा नौजवान फिल्म मेकर असांजो प्राउड राहुल एजाज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि हुन सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियनि पियूं ऐं स्पेशली ब्रेक ते वञण खां पहिरियां मूं जंहिं नुक़्ते ते ॻाल्हि पे कई उहो इहो आहे त हाणे हीअ फिल्म असां कीअं ॾिसी सघूं था मूं समेत खोड़ माण्हुनि जी इहा ख़्वाहिश हूंदी त असीं बि ॾिसूं दुनिया ॾिसी चुकी ऐं जॾहिं मूं इहा पोस्ट रखी त खोड़ माण्हू चवनि पिया भला हुनजो लिंक मोकिले छॾियो माण्हुनि लॻे पियो मे बी यूट्यूब ते हीअ आहे सो छा पई प्लानिंग थिए त असां इहा फिल्म कीअं ॾिसी सघंदासीं उन ते को सोचियो पिया या कीअं कजे सोचां त मां कुझु महीननि खां पियो थो बिकॉज़ पर इहो त थोरो इंतज़ारु करिणो पवंदो आहे कॾहिं कंहिं फेस्टिवल जी डेट्स हूंदियूं आहिनि या उहो हूंदो आहे या ट्रैवल प्लान्स हूंदा आहिनि या कुझु बि सो हाणे फाइनली इहो हुयो त ख़ैर लास्ट मंथ ऑगस्ट में मुंहिंजो प्लान हुयो त कजे बट वरी आई थिंक कुझु विच में लॉकडाउन अची वियो हुयो ऐं उन खां पोइ हाणे आई जस्ट केम बैक फ्रॉम खज़ान त प्लान इहो आहे त हिकु ॿिनि हफ़्तनि जे अंदरि इहा स्क्रीनिंग घटि में घटि हिकिड़े शहर में कराची में कराइजे यू नो बट उन लाइ हिकिड़ी इंस्टीट्यूशनल सपोर्ट खपंदी आहे सो उन जे करे उन लाइ मां हाणे माण्हुनि सां ॻाल्हाइणु सही सां शुरू कयो आहे बिकॉज़ इंतज़ार में माण्हू कोन थो वेही सघे त केरु तव्हांखे इदारो अप्रोच करे या कुझु पाण ई करिणो पवंदो आहे हिते सो पाण ई कयूं पिया था ऐं होपफुली डेट अनाउंस थी वेंदी ॿिनि हफ़्तनि जे अंदरि असां उहो ॾिसी सघंदासीं ऐं इनशाला उनखे कवर बि कंदासीं सुठी ॻाल्हि आहे त असां उहा ॾिसूं ऐं उन सां उनमें इहो ई जेके दोस्त समाज जा ते नाराज़ आहिनि उहा कास्ट बि वेहे ऐं ज़ाहिर उहा सुठी न हूंदा सो आम माण्हू बि जेके आहिनि उहे उहा ही फिल्म जेका आहे सा ज़रूरु ॾिसी सघंदा अच्छा उन सां गॾु गॾु जीअं पहिरियां बि अव्हां सां ॻाल्हि ॿोल्हि थी पई त मूंखे इहो फील आई पई अव्हां में त हिकिड़ी तड़प आहे अव्हां में त पाकिस्तान जी सिनेमा जेका बि आहे स्पेशली वरी सिंधी फिल्म जेका आहे उन जे लाइ कुझु कजे सो शायदि उन ते अवी कुझु सोचो बि पिया ज़ाहिर आहे उहो बि तॾहिं ई पॉसिबल थी सघंदो जॾहिं इदारनि जी सपोर्ट में छाकाणि त हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट आहे सो अव्हां छा पिया सोचो पंहिंजे लेखे त छा करणु खपे के तजवीज़ूं हुजनि कुझु डिपार्टमेंट सां कुझु उन्हनि सां राब्ते में अचिजे सो इलाही फिल्म मेकर्स आहिनि सिंधी जेके हाणे माना हिकु कुझु महीननि जे अंदरि मां उन्हनि खे ॾिठो आहे त हू उथिया आहिनि ऐं सिंधी में ठाहिणु मां हू ईंदो त असांखे शर्म ईंदो त सिंधी में छो ठाहियूं सिंधी फिल्म मेकर्स बि आहिनि या सिंधी आर्टिस्ट एक्टर्स बि आहिनि उहे सभु उर्दू में कमु कंदा आहिनि बिकॉज़ उर्दू में तव्हांजो हिकिड़ो करियर ठही सघे थो ऐं उहो को मसइलो न आहे माण्हू फिल्म मेकर हूंदो आहे पोइ भले सिंधी में हुजे या उर्दू हुजे या पंजाबी हुजे या पछतो हुजे यू नो मूंखे बि शौक़ु आहे त मां हर लैंग्वेज में ठाहियां बट सिंधी सिनेमा खे असांखे जे खणणो आहे खणणो छा मतिलबु इट्स असां चवंदा आहियूं द रिवाइवल ऑफ पाकिस्तानी सिनेमा दिस कैन नॉट बी अ रिवाइवल ऑफ सिंधी सिनेमा दिस हैज़ टू बी अ रीबर्थ ऑफ सिंधी सिनेमा यू नो असां सिंधी सिनेमा डेड आहे हाणे कंप्लीट इट्स अ कॉर्प्स राइट नाउ असांखे उनखे वापसि ज़िंदह करिणो आहे सो उन लाइ आई डोंट नो त केतिरा साल लॻी सघनि था छा थी सघे थो बट उन में गवर्नमेंट जी ऐं इदारनि जी एटलीस्ट ऐं प्राइवेट इन्वेस्टर्स ऐं जेके प्रोड्यूसर्स आहिनि ऐं जेके टीवी नेटवर्क्स आहिनि उहे हिन में करे सघनि था बिकॉज़ कॉन्टेंट एज़ मच आई हेट द टर्म ठहे त पिए थो पर उहो इन लेवल ते कोन थो ठहे जो माण्हू असां प्राउडली सॼी दुनिया खे ॾेखारे सघूं असांखे उन लेवल ताईं वञिणो आहे त वी विल नीड अ लॉट ऑफ सपोर्ट ऐं ईअं कोन्हे त असां माना को 10-10 करोड़ जी फिल्म ठाहींदासीं इहो त शुरू में बिल्कुलु पॉसिबल न आहे बट असां घटि बजट में सुठी क्वालिटी सुठी स्टोरी टेलिंग करे सघूं था ऐं उहे स्टोरीज़ ई आहिनि जेके तव्हांखे सॼी दुनिया खे इम्पैक्ट कनि थियूं
यू नो जीअं हाणे कज़ान में फॉर एग्ज़ाम्पल किर्गिस्तान में हिकिड़ी फिल्म आयल हुई हिकु 23-24 सालनि जी छोकिरी जी स्टूडेंट जी फिल्म हुई ऐं एतिरी ज़बरदस्त फिल्म हुई पर्सनल लाइफ खां इंस्पायर्ड हुई यू नो उहा बि बट इहो आहे त एंड दैट हैज़ नथिंग टू डू विथ हाउ बिग ऑफ अ बजट शी हैड बट उहा केतिरे सुठे तरीक़े सां स्टोरी ॿुधाए लही उन ते फोकस हुयो असां इन ते फोकस करे ऐं थोरी असांखे जे इंस्टीट्यूशनल सपोर्ट ऐं गवर्नमेंट सपोर्ट मिले त असां फिल्मूं ठाहिणु एटलीस्ट शुरू करे सघूं था यू नो हिकिड़ी फिल्म पहिरें साल में खणी हिकिड़ी फिल्म सिंधी ठही ॿिए साल में खणी 2 ठहियूं हूंदियूं ईअं करे करे आस्ते आस्ते मतिलबु ख़ुदा के लिए खां वठी 13 साल लॻा आहिनि न असांखे कुझु फिल्मूं ठाहींदे उहे अञा हाणे बि असां शायदि 25 ते पहुता आहियूं सो लाइक इट्स गोना टेक टाइम बट इहो आहे त थी सघे थो अच्छा वरी जिन जो ज़िक्र कयो पिया ख़ुदा के लिए पंजाब नहीं जाऊंगी या ॿियूं टे खोड़ ठहियूं उहे उन्हनि खे ॾेखारण जे लाइ वरी बि सिनेमाज़ जेके आहिनि न उहे कुझु एक्टिव थी वञनि त असां वटि वरी सिंधी में वॾो सुवालु इहो थो पैदा थिए त भई जेकॾहिं फिल्म ठहे बि सही त कराची ऐं हैदराबाद खे छॾे ॿियनि शहरनि में सिनेमा किथे आहिनि वरी जेके फिल्म में कॾहिं ज़ाहिर आहे को बि माण्हू सीड़पकारी कंदो त इहो बि सोचींदो त मूं वटि में मूंखे छा एतिरा पैसा मिली सघंदा मुनाफ़ो न ई हुजे पर जेको ख़र्चु कयो आहे सो पहिरियां त उहा ई ॻाल्हि आहे त सिनेमा खे असां रिवाइज़ कयूं देन असां फिल्मनि ॾांहुं अचूं या जेकॾहिं गवर्नमेंट अचे मूंखे यादि पियो असां नंढिड़ो शहर आहे खिपरो डिस्ट्रिक्ट सां में उन में बि हिकिड़ी सिनेमा हूंदी हुई कंहिं दौर में त ईअं डिस्ट्रिक्ट लेवल ते डिवीज़न लेवल ते हाणे त उहो कॉन्सेप्ट सभु ख़तमु थी वियो बट उन जो मतिलबु इहो कोन्हे त असां फिल्म माण्हुनि ताईं पहुचाए कोन था सघूं यू नो बिकॉज़ मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे इन ई वर्कशॉप में गोइते में असां सां गॾु हूंदो हो उते ई दोस्ती थी असांजी नदी मलकरी में फिल्म मेकर आहे इन नॉर्थ वारी साइड ते ऐं उहो छा कंदो आहे उते बि सिनेमाज़ कोन्हनि घटि आहिनि ईअं माना सफ़ा सो हाणे उहो पाण अकेलो फिल्मूं ठाहींदो आहे यू नो ऐं उहे ई फिल्मूं सर्कस सिनेमा जे नाले सां स्ट्रीट स्क्रीनिंग्स कराईंदो आहे सभिनि लाइ फ्री फॉर ऑल अॻे हिकिड़ी वेन हूंदी आहे गाॾी वेंदी आहे चौकनि ते बीही हा ईअं तव्हांजा इलाही वेन्यूज़ हिते ठही सघनि था हर शहर में ठही सघनि था तव्हां हिकु नंढी स्पेस यू नो ठाहियो था का बस में थी सघे थो हिकु बस हुजे सीटूं हुजनि अॻियां तव्हांजी हिकिड़ी सुठी स्क्रीन लॻियल हुजे यू नो बसुनि में फिल्मूं ॾिसण जो त हूअं ई कल्चर आहे असां वटि यू नो नंढे हूंदे खां कराची हैदराबाद हेॾे होॾे सफ़र में नंढड़ी स्क्रीन ते फिल्म ॾिसंदा ईंदा हुआसीं यू नो सो उन ते माण्हू बिल्ड करे सघे थो त आइडियाज़ इलाही आहिनि माण्हू इहो आहे त इंट्रस्टेड हुजे इन्हनि खे एग्ज़ीक्यूट करण लाइ सो उहो असांजो इंट्रस्ट आहे कोन्हे मसइलो ऐं हुन में वरी ॻाल्हि वरी जेकॾहिं हूं त थी वेंदो पर उहो सजाद असांजो दोस्त आहे उन ॾाढी सुठो इस्तेलाह कंदो आहे त चवंदो आहे गवर्नमेंट करे त मिंट लेकिन हुन वटि लाट बजट यार हू पंहिंजी ते जेकॾहिं अचनि त मिंट थी सघे थो मिसाल तौर ते डॉक्यूमेंट्रीज़ वग़ैरह ठहनि पियूं कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां त उहो जेकॾहिं हिन तरफ़ अचनि त शॉर्ट फिल्म ते हू कमु कनि ऐं उहे ई वरी हिकिड़ी सिंधी फिल्म फेस्टिवल कराइनि कराची में थिए हैदराबाद में थिए उहो लाड़काणे में थियणु खपे डिवीजन वाइज़ थिए मीरपुर ख़ासि में थिए नवाबशाह में थिए ईअं ई 2-2 महीननि जो गैप ॾेई करे त वाक़ई हिकिड़ो इनकलाब अची सघे थो इहा ॻाल्हि बिल्कुलु सही पर फिल्म फेस्टिवल हिकिड़ा विच में कुझु साल अॻु में थिया पर उहे ख़ाली हुया खानापुरी लाइ प्रेज़ेंटेशन लाइ हा असुलु फिल्म फेस्टिवल ठाहिणु थोरो वधीक मुश्किल आहे यू नो पर तॾहिं बि मां चवंदुसि त कुझु छोकिरा हुया हाणे हैदराबाद में उहे 1000 रुपए में फिल्म ठाहींदा आहिनि उन्हनि जो बजट 1000 रुपया हूंदो आहे पर यूट्यूब ते हणींदा आहिनि सुठियूं फिल्मूं ठाहींदा मोबाइल ते ठाहींदा हूंदा माना सुठे कैमरा ते पर फेवर्स दोस्तनि सां हेॾां होॾां किथां कंहिंखां को फेवर वठी छॾियो किथां कंहिं दोस्त खे चई छॾियो ईअं करे छॾ भला सो ईअं करे ठाहिनि था उहे फिल्मूं ऐं सुहेल अहमद मुर्तज़ा खरानी आहिनि ॿ छोकिरा मेन जेके इहे आहिनि बाक़ी हुननि जी पूरी टीम बि आहे उन्हनि लास्ट मंथ ई इंडस फिल्म फेस्टिवल शुरू कयो ऐं सिंधी फिल्म मेकर्स लाइ सिंधी फिल्मूं उन्हनि में उन्हनि ॾेखारियूं हितां मुंहिंजी हिकिड़ी ॿी शॉर्ट फिल्म हुई उहा बि उते उन्हनि ठाही इंडिया मां हिकिड़ी सपना भवनानी मुंहिंजे ख़्याल सां हिकु फिल्म मेकर आहे उनजी फिल्म हुई सिंधुस्तान उहा उन ठाही बिल्कुलु सो उहा बि उन फेस्टिवल जो हिसो हुई त फिल्म फेस्टिवल ठाहिणु पॉसिबल आहे पर उन लाइ तव्हांखे फिल्मूं बि खपनि ऐं सिनेमास बि खपनि सो असांजा हर शइ में को मसइलो आहे का बि शइ आहे ई कोन्हे ऐं हीअ फिल्म एटलीस्ट हिकु शॉर्ट फिल्म ठाहिण जो मक़सदु ई इहो त एटलीस्ट इहो आइडिया प्लांट कजे माण्हुनि जे दिमाग़ में त इम्पॉसिबल न आहे असां बसि ईअं कोन था 40 साल खां कोन ठही आहे त बसि हाणे बि कोन ठहंदी ठही सघे थी बट उन में ऑब्वियसली टाइम लॻंदो महिनत लॻंदी ऐं हिकु माण्हू या 2 माण्हुनि जी महिनत न बल्कि सॼे इंस्टीट्यूशन सॼी क़ौम जी लॻंदी सही तरीक़े सां अच्छा राहुल समाज लाइ ॾिसो न फ़नून लतीफ़ा जंहिंमें शाइरी म्यूज़िक ॿियो टियों
ऐं स्पेशली जेकॾहिं फिल्म जेकॾहिं हिते अचूं त उहा केतिरी ज़रूरी आहे, ख़ासि तौर ते असीं जंहिं डिप्रेशन वारे हिकिड़े माहौल में रहूं पिया था, जेकॾहिं असीं सिनेमा वाक़ई ईअं ॿीहर बहाल थिए पई ऐं फिल्मूं ठहनि, माण्हू उते वञनि, त उहो केतिरो असांजे समाज ते उनजो केतिरो पॉज़िटिव इम्पैक्ट पइजी सघे थो दुनिया लेवल ते बि, ऐं ख़ुदि जेके असांजा माण्हू आहिनि चिड़चिड़ा थी वञनि, हिक ॿिए खां बुत खां बेज़ार माण्हू थी विया आहिनि, त उन में फिल्म जेका आहे उहो केॾो रोल अदा करे सघे थी? फिल्म आई थिंक इट्स द मोस्ट कंप्लीट आर्ट फॉर्म तव्हांजी, मतिलबु तव्हां उन में तव्हांजी पेंटिंग बि अची थी वञे, उन में तव्हांजी म्यूज़िक बि अची थी वञे, उन में लिखण बि अची थो वञे, एक्टिंग थिएटर बि अची थो वञे, सो हर आर्ट फॉर्म खे कंबाइन करे हिकु तरीक़े सां तव्हांजी फिल्म ठहंदी आहे। सो ऐं इहे त अञा कुल 4-5 शयूं आहिनि, अञा हज़ारे शयूं ॿियूं आहिनि जेके हिन में लॻंदियूं आहिनि। उनजो फ़ाइदो इहो आहे त इट कैन बी यूज़ फॉर एनीथिंग। तव्हां उनखे जंहिं तरीक़े सां इस्तेमालु करणु चाहियो, सिनेमा खे जंहिं तरीक़े सां इस्तेमालु करणु चाहियो ऐं जंहिं क़िस्म जूं फिल्मूं ठाहिणु चाहियो, सिनेमा तव्हांखे जॻह ॾींदो, माण्हू था जॻह कोन ॾियनि, मसइलो इहो आहे। सो उन सिनेमा खे असांखे उनजो स्कोप पहिरियों त सम्झणु घुरिजे, जेको असां कोन सम्झी सघिया आहियूं अञा, यू नो मेनली इहो आहे। उन सां फ़ाइदो इहो थींदो तव्हां एज़ अ ह्यूमन बीइंग यू विल फील मोर फुलफिल्ड एटलीस्ट। मां हिकु रोज़ का फिल्म न ॾिसां त मूंखे मज़ो न ईंदो आहे, मूंखे तबियत ख़राबु थी पवंदी आहे त फिल्म छो न ॾिठी आहे अॼु मां, यू नो उन सां तव्हांजो मूड बि बहितर थिए थो, प्लस इहो त तव्हां सिखो था, ऐं सिर्फ़ु हिकिड़ी लैंग्वेज में या हिकु मुल्क जूं फिल्मूं ॾिसण सां तव्हां माना एतिरो घणो कोन सघंदो, पोइ तव्हां साॻी शइ पोइ तव्हां इंजॉयमेंट एंटरटेनमेंट लाइ सिर्फ़ु ॾिसंदो पिया। बट कोशिशि मुंहिंजी इहा हूंदी आहे, ऐं कोशिशि मां चवंदो आहियां त सभिनि जी इहा हुजे, तव्हां हर ॿियनि ॿोलियुनि में बि। अॼुकल्ह त नेटफ्लिक्स एॾो कमु करे छॾियो आहे, जेके सीरीज़ शुरू थियूं आहिनि, कमाल आहे। या सीरीज़ त अलॻि, पर फिल्मूं सीरीज़ में त तव्हांखे यू नो 8 क़िस्तूं इलाही टाइम खपे, कमिटमेंट हूंदी आहे प्रॉपर। पर फिल्म तव्हां शॉर्ट फिल्म बि ॾिसी सघो था, 15 मिंटनि में, 10 मिंटनि में, 4 मिंटनि में, 20 मिंटनि में। फीचर फिल्म बि तव्हां ॾिसो हिकु घटि में घटि रोज़, ऐं कॾहिं का ईरानी फिल्म ॾिसो, कॾहिं का रशियन फिल्म ॾिसो, त उन में तव्हांखे हर कल्चर जे, हर माण्हुनि जी, हर आर्टिस्ट जी ख़बर पवंदी। उन में तव्हां आइडियाज़ एक्सचेंज ईअं ई थींदा आहिनि, कल्चरल एक्सचेंज इहा ई हूंदी आहे। सो आई थिंक फिल्म इज़ द मोस्ट इम्पॉर्टेंट आर्ट फॉर्म वी हैव टुडे। आर्ट फॉर्म सां गॾोगॾु पाड़ेसरी मुल्क खे ॾिसो, हुनजी GDP में केॾो किरदारु आहे हुनजी फिल्म इंडस्ट्री जो, ऐं असां वटि त आई डोंट नो, मूं पढ़ी पई कराची जी तारीख़ ते 137 खां वधीक सिनेमाऊं कराची में हुयूं, त मूंखे हैरत थी त उहे केॾांहुं वियूं। मिसाल उहे उन छो ख़तमु थी वियूं, उन में कुझु धुरियूं जेके आहिनि सेक्टेरियन चऊं या लसानी हिसाब सां या मज़हबी हिसाब सां, कुझु उन्हनि जो रोल मूंखे यादि आहे। जॾहिं माज़ी में हिते मुज़ाहिरा थींदा त सिनेमा वञी साड़े छॾींदा हुआ, हाणे 4-5-8 हुयूं की जो बेमिनो ऐं हिन रोड ते हूंदियूं, बंदर रोड जंहिंखे जना रोड ते, हाणे उहे ख़तमु थिए। जेकॾहिं इन खे असीं रिवाइज़ था कयूं त हिकिड़ो त दुनिया में असांजो इमेज ॾाढो ज़बरदस्तु ईंदो, इंडिया जो जिते बि ज़िक्र थिए थो ज़ाहिर उनजी इन इंडस्ट्री जो इनकम थींदी, असांजे माण्हुनि जी जेको ज़हननि ते हिकिड़ा असरु पवंदा। सो इहो ई जेकॾहिं अव्हां हिनखे डिफाइन करणु चाहियो त जेकॾहिं इन इंडस्ट्री ॾे गवर्नमेंट बि अचे, कुझु प्राइवेट इदारा अचनि, कुझु फ़र्द अचनि, त केतिरो कुझु असीं बदिलाव या चेंज आणे सघूं था समाज में? असां करे त इलाही कुझु सघूं था, जीअं तव्हां चयो त यू नो मिंट में कमु थी सघे थो, बट हिकिड़ो इहो एलिमेंट इहो बि आहे हिन में त सिर्फ़ु सिनेमाज़ ते माण्हू रिलाए नथो करे सघे। यू नो सिनेमाज़ आर एन अमेज़िंग एक्सपीरियंस, सिनेमाज़ कॾहिं बि कोन ख़तमु कंप्लीट कोन थी वेंदा, सही, ऐं सॼी दुनिया में ख़ैर घटि थी सघनि था, पर ख़तमु कोन था थी सघनि। पर एट द सेम टाइम तव्हांजा स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स जेके आहिनि न, उन्हनि तव्हांजी ज़िंदगी इलाही आसान करे छॾी आहे। यूट्यूब तव्हांजी ज़िंदगी आसान करे छॾी आहे, बिकॉज़ तव्हां घरु वेठे उहा फिल्म ॾिसी सघो था। तव्हांखे 1000-1500 हिकु माण्हूअ ते ख़र्चु करण जी ज़रूरत कोन्हे, वञणु खाइणु पीअणु, पॉपकॉर्न, टिकेटूं, यू नो ट्रांसपोर्ट, हर शइ। सो असांखे आई थिंक त स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म्स बि खपनि, पर ईअं न जेतिरा हिते आहिनि, जीअं हलनि बि था 2-3, उहे त इलाही नंढे लेवल ते बि था हलनि, बट हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म खपे जीअं जेको असांजे फीचर फिल्म्स खे बि डिस्ट्रीब्यूट करे सघे, ऐं फीस असांजो सिनेमाऊं महांगियूं आहिनि त उन्हनि जी फीस तव्हांखे एतिरी अफोर्डेबल रखे त जो जेके ॻोठ में माण्हू आहिनि, जेके माना अॻे ई घटि था कमाइनि, उहे 1500 ज़ाहिर ॾेई त फिल्म कोन ॾिसणु ईंदा, उहे एटलीस्ट अफोर्ड करे सघंदा, उहे घर ते वेही फिल्म ॾिसनि। ईअं तव्हां पंहिंजी ऑडियंस ठाहींदो, ईअं तव्हांखे तव्हांजी ऑडियंस तव्हां उन्हनि खे इज़त ॾींदो, ऐं उहो ऑडियंस तव्हांखे इज़त ॾींदी एटलीस्ट। सो इलाही शयूं आहिनि जेके असां करे सघूं था, बट दिस इज़ व्हाट आई फील दैट शुड बी डन।
इंडिया सां ई तालुक हिकिड़ो सिंधी दोस्त आहे, उहो मूंखे ॿुधाए पियो त उते 30 रुपयनि जी बि टिकट आहे त 10,000 जी बि आहे, त जेको जेतिरी लेवे। पर असां वटि वरी कुझु इलीट इलाइक़नि में त सिनेमा त हलनि पिया, पर उते वाक़ई त आम माण्हू हिकिड़ी फैमिली मां 5 फर्द जे करे वञनि त हुन 10-12 हज़ार रुपया किथां अफोर्ड करे सघंदा। असांजे करे शायदि ही इंडस्ट्री इन करे बि अॻिते कोन पई वधे जो हींअर उहो इलीट ताईं महदूद थींदी ऐं मूं ॿुधायो त खिपरे में बि हूंदी, 30 रुपया टिकट बि हूंदी, त जेकॾहिं ईअं ई हिनखे फैलाइजे त मे बि ही घणो कुझु करे सघे। इहो त आहिनि ऐं ॿियो हिकिड़ा आहिनि तव्हांजा जेके एलीट इलाइक़नि में एलीट आई मीन सिनेमा इज़ एन एलीट आर्ट फॉर्म इन अ वे बिकॉज इट्स एक्सपेंसिव टू मेक बट एट द सेम टाइम तव्हां फिल्म हिकिड़ा हूंदा आहिनि कुझु मुल्कनि में इलाही मुल्कनि में सिनेमाज़ हिकिड़ा मेन स्ट्रीम जीअं तव्हांजा मल्टीप्लेक्सिस एंड ऑल ऑफ दैट, उन खां पोइ हूंदा आहिनि आर्ट हाउस सिनेमाज़ जेके नंढा सिनेमाज़ आहिनि। हिते हिकु ॿ शायदि आहिनि, कंहिं गैराज में हिकिड़ो नंढो सेटअप करे कंहिं खोलियो, आई कांट रिमेंबर द नेम, बट ईअं जेके आहिनि नंढा आर्ट हाउस सिनेमाज़ तव्हांजे गैलरीज़ में म्यूज़ियम स्पेसिस ख़ाली पियूं आहिनि, उन्हनि खे चवंदा इस्तेमालु कयूं। त नंढा सिनेमाज़ घटि टिकेट 100 रुपया टिकेट रखो तव्हां वधि में वधि, सही आहे 50 रुपया टिकेट रखो या फ्री स्क्रीनिंग्स रखो शुरू में, माण्हू अचनि तव्हांजी ऑडियंस ठहे, then you can ask them to pay to support the activities. ईअं इलाही शयूं थी सघनि थियूं, but you know let's see इंशाल्लाह थींदियूं। हिननि कयूं त पाण जहिड़ा जेके नौजवान आहिनि न सिरफिरिया जेके चऊं उहे ऑलरेडी कनि पिया ऐं उहे कंदा, ऐं ही दुनिया जेका आहिनि उहा हाणे वाक़ई त नौजवान ई चेंज कनि पिया ऐं कंदा इंशाल्लाह। सो थैंक यू सो मच। ऐं ॻाल्हियुनि वाक़ई ख़बर ई न पवंदी आहे टाइम वंस अगेन वेंदे त थैंक यू सो मच। पर वेंदे को मैसेज ॾियणु चाहियो, कुझु चवणु चाहियो, ऐं मुंहिंजी इहा ख़्वाहिश इहा आहे त 2 वीक्स चवनि पिया, 2 न त 3, पर 3 वीक खां पोइ असां ट्रेन क्रॉस द डेज़र्ट ज़रूरु वॾी स्क्रीन खणी चऊं न असांजे लाइ त माना वॾी स्क्रीन हूंदी, उन ते ज़रूरु ॾिसंदासीं ऐं कोशिशि हूंदी त पाण जेकॾहिं गॾिजी करे बि कुझु कयूं, असांखे बि ख़ुशी थींदी, अव्हां एॾो कमु कयो, कुझु असां बि कंट्रीब्यूट कयूं अव्हां जे हिन कम लाइ ऐं थियणु खपे। सो को मैसेज को पैगाम ऐं आई मीन मां चवंदुसि त बसि फिल्मूं ठाहियो, भले तव्हां मुफ़्त में ठाहियो, माना अकेले ठाहियो पिया, पाण ई एडिट करणी पए, पाण ई एक्टिंग करणी पए, पर ठाहियो कुझु न कुझु सो दैट एटलीस्ट कंहिं न कंहिंखे शर्म ईंदो ऐं उहो तव्हांखे सपोर्ट करण लाइ तयारु थी वेंदो। ऐं ईअं ई आस्ते आस्ते मथां 10-15 सालनि खां पोइ या 20 सालनि खां पोइ या मथां साल ॿिनि खां पोइ इंडस्ट्री शुरू थी वञे एटलीस्ट, यू नो। That's it, man. That's it. ज़रूरु थैंक यू दादा। ऐं बिल्कुलु ईअं ई आहे, कमु कंदो रहिजे ऐं ज़रूरु कुझु न कुझु थींदो। ऐं अहिड़ा जॾहिं नौजवान असांजे विच में मौजूदु आहिनि त असां हर किस मायूस न आहियूं ऐं इन्हनि मंझां असांखे ईंदड़ ॾींहंनि में अञा के सुठियूं जेके आहिनि उहे मूवीज़ असांखे ॾिसण जे लाइ मिलंदियूं। ऐं अहिड़ा ॿिया बि खोड़ जेके नौजवान हूंदा उहे इन्हनि खे ॾिसी करे उहे अॻिते ईंदा ऐं ज़ाहिर आहे हिकिड़ो समाज में जेका तब्दीली असीं चऊं पिया त रुॻा ही सिनेमा जेका आहे उहा तफ़रीह जो ज़रियो त कोन्हे, पर उन सां रिलेटेड ॿियूं खोड़ सारियूं शयूं आहिनि जिन ते हिन जा असर पवनि था ऐं उन ते ज़रूरु लाॻियल इदारनि खे बि सोचणु खपे। फ़र्द जेके सपोर्ट करे सघनि था ऐं जीअं माज़ी में असीं पढ़ूं था सिंध टाकीज़ पढ़ियोसीं त मुख़्तलिफ़ ज़मींदार हूंदा हुआ, उहे जेके आहिनि सॼी कास्ट खे पंहिंजे उता कंदे रहाईंदा बि हुआ, उन्हनि खे बजट बि कंदा हुआ। सो उहे जेके आहिनि उहे उन दौर में उन्हनि कमु कयो पियो त हाणे छो कोन था करे सघनि, उहे बि करे सघनि था। सभिनी खे सोसाइटी जा जेके बि फ़र्द आहिनि उनखे अॻियां अचिणो पवंदो, तॾहिं जेको आहे हीअ असांजी इंडस्ट्री जेका आहे ज़रूरु उभरंदी। मायूस बिल्कुलु बि न आहियूं ऐं चवंदा आहिनि पुरुमीद रहणु खपे, सो असीं पुरुमीद आहियूं। सो वक़्तु थिए पियो हिते ब्रेक जो, ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं इन प्रोग्राम में जेके ॿिया मुख़्तलिफ़ सेगमेंट आहिनि उहे शामिलु करण जो बि सिलसिलो जारी रहंदो, पर वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे द मॉर्निंग ऑफ धरती में चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जंहिं सेगमेंट जो वक़्तु थियो आहे उहो अव्हांजो असां सभिनी जो पसंदीदा सेगमेंट आहे जंहिंजो नालो आहे सोशल मीडिया जे जहान में झाती। सो अॼु असीं ॾिसंदासीं त हिन सोशल मीडिया जे जहान में जेका असां झाती पाइणु वञूं पिया उन में कहिड़ियूं तस्वीरूं ऐं जेके कहिड़ियूं वीडियोज़ आहिनि उहे असां वटि मौजूदु आहिनि। जेका पहिरीं तस्वीर आहे अव्हांजी टेलीविज़न स्क्रीन ते नज़र ईंदी हूंदी।
सो दिलचस्पु जो ॾाढो कैप्शन आहे ऐं मुमताज़ मोमिन असांजा दोस्त आहिनि, धरती टीवी जा साथी आहिनि, उन्हनि ही तस्वीर असांखे मोकिली आहे ऐं कैप्शन उन्हनि इहो लिखियो आहे त पेट्रोल जे अघनि में वाध खां पोइ हमराह पंहिंजी मोटरसाइकिल खे जेको आहे सो संभाले मथे रखी छॾियो आहे। जीअं थांव न रखिबा आहिनि जारे में या जेके तख़्ता ॻोठनि में रखियल हूंदा आहिनि, ईअं ई हिन हमराह पंहिंजी मोटरसाइकिल खे खणी मथे रखी छॾियो आहे, छाकाणि त पेट्रोल जा अघु एतिरा वधी विया आहिनि जो हाणे मोटरसाइकिल जेका आहे उहा हलाइण हू अफोर्ड नथा करे सघनि ऐं पेट्रोल जे अघनि में मूंखे यादि हूंदो त 5 रुपया वाध कई वई आहे, जंहिंखां पोइ फ़ी लीटर जेको आहे उहो तक़रीबन 124 रुपयनि ते वञी पहुतो आहे। ऐं माज़ी में जॾहिं 80, 82 खां 85 रुपयनि ताईं ही पेट्रोल विकिरो थींदो हो त ख़ान साहब उन वक़्त जी हुकूमत ते तमामु घणी तनक़ीद कंदे असांखे नज़र ईंदा हुआ ऐं अॼु उहो ई पेट्रोल जेको आहे उहो 124 रुपयनि में विकिरो थिए पियो। पर तंहिंजे बावजूदि मुख़्तलिफ़ जेके वज़ीर आहिनि, शहबाज़ गिल ऐं ॿिया, उहे वरी मुख़्तलिफ़ उन जी तशरीह कंदे असांखे नज़र अचनि पिया त ॾिसो दुनिया में सूरत हाल छा आहे, कहिड़नि कहिड़नि मुल्कनि में पेट्रोल पाकिस्तान खां वधीक महांगो आहे। ही उहो त ॿुधाईंदा पर इहो नथा ॿुधाइनि त उन्हनि मुल्कनि जी जेका आहे माण्हुनि जी जेका आहे इनकम जी छा सूरत हाल आहे ऐं उते जेका आहे सैलरी जी छा सूरत हाल आहे, उते छा गुरबत ईअं आहे जीअं असां वटि आहे। सो बहरहाल हिकिड़ो डिघो डिबेट आहे जो हिते जेतिरो बि ॻाल्हाइजे सो घटि आहे। सो तस्वीर काफ़ी इंट्रस्टिंग लॻी। सो हमराह पंहिंजी मोटरसाइकिल खे ॾिसो कीअं मथे संभाले रखियो आहे। ॿी जेका ही तस्वीर आहे, बल्कि तस्वीरूं आहिनि, उहे आहिनि पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी, जेको मीडिया जे हवाले सां इंतिहाई कारो क़ानून आहे ऐं मौजूदा हुकूमत आणणु चाहे पई। सो उन ख़िलाफ़ सॼे मुल्क में सहाफ़ी बिरादरी सरापा एहतजाज आहे ऐं पार्लियामेंट जे गॾियल इजलास खे जंहिं सदर आरिफ अलवी साहिबु ख़िताबु कयो, उन ॾींहुं सहाफ़ियुनि तरफ़ां ज़बरदस्त एहतजाज कयो वियो ऐं पार्लियामेंट जा दरवाज़ा जेके आहिनि उहे सहाफ़ियुनि जे लाइ बंदि कया विया उन जहाड़े ते ऐं सहाफ़ियुनि जेको आहे पार्लियामेंट खां ॿाहिरि ई नेशनल प्रेस क्लब खां रैली कढी पार्लियामेंट हाउस जे ॿाहिरियां कैंप क़ाइमु कई। ही उन कैंप जा बि मंज़र मूंखे ॾेखारियूं पिया। गॾोगॾु पार्लियामेंट जे अंदरि जेको सहाफ़ियुनि एहतजाज कयो उहे बि मूंखे ॾेखारियूं पिया ऐं अपोज़िशन जे पार्टियुनि सदर जी तक़रीर दौरान पाकिस्तान मीडिया डेवलपमेंट अथॉरिटी जे ख़िलाफ़ु जेको आहे बैनर खणी करे जेको एहतजाज कयो, ही उन जूं तस्वीरूं असीं मूंखे ॾेखारियूं पिया। अञा ताईं हिन जो जेको ऑफिशियल ड्राफ्ट आहे उहो हुकूमत जे तरफ़ां साम्हूं न पियो अचे, पर ही कारो क़ानून जॾहिं जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता लागू थी वियो त पोइ मुकमल तौर ते कंट्रोल हूंदो हुकूमत जो, अख़बारूं हुजनि, टीवी चैनल हुजनि या सोशल मीडिया जा मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म हुजनि ऐं उन्हनि ते ईअं ईज़ीली ॻाल्हाए न सघिबो जीअं हींअर असीं ॻाल्हायूं पिया। उन लाइ परमिशन वठणी पवंदी ऐं हिकिड़ी कमेटी हूंदी जंहिंमें 21 खां 22 ग्रेड जेको अफ़सर हूंदो उहो उनजो हेड हूंदो, उहो डिसाइड कंदो त कहिड़ी ॻाल्हि जेका आहे असांखे चवणु खपे, कहिड़ी ॻाल्हि असांखे लिखणु खपे। सो उन ख़िलाफ़ु सहाफ़ी जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। सो नाज़रीन, ही जेका टीं तस्वीर अव्हांजी स्क्रीन ते नज़र अचे पई, सो सिंध जे टूरिज़म डिपार्टमेंट तरफ़ां, कल्चर डिपार्टमेंट तरफ़ां सिंध जी सियाहत खे हथी वठाइण जे हवाले सां जना इंटरनेशनल एयरपोर्ट कराची ते जेको आहे हिकिड़ो काउंटर क़ाइमु कयो वियो आहे ऐं हीउ काउंटर क़ाइमु करण जो मक़सदु इहो आहे त सॼे मुल्क मां या मुल्क खां ॿाहिरि जेके माण्हू अचनि पिया उन्हनि खे सिंध में टूरिज़म जे हवाले सां कहिड़ा कहिड़ा जेके माॻ आहिनि, मकान आहिनि, उहे मौजूदु आहिनि, उन जी आगाही ॾिनी वेंदी ऐं माण्हुनि खे आगाह कयो वेंदो त टूरिज़म जे हवाले सां सिंध में केतिरो पोटेंशियल जेको आहे उहो मौजूदु आहे, कहिड़ा कहिड़ा हंध आहिनि जेके हू घुमी सघनि था। सो हिकिड़ो ई ज़बरदस्त क़दम आहे टूरिज़म डिपार्टमेंट जो ऐं जना इंटरनेशनल एयरपोर्ट कराची ते जेको आहे ही काउंटर क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंजो इफ़्तिदा सिंध जे सकाफ़त वारे सूबाई वज़ीर, जंहिं वटि एजुकेशन जो डिपार्टमेंट बि आहे, सैयद सरदार अली शाह, उन्हनि उनजो इफ़्तिदा कयो आहे। कराची एयरपोर्ट ते अव्हांखे ही काउंटर नज़र ईंदो जिते अव्हांखे सिंध जी सियाहत जे हवाले सां, सियाहती माॻनि जे हवाले सां काफ़ी जेका आहे उहा इंफॉर्मेशन मिली सघे थी। सो नाज़रीन, ही हिकिड़ी ॿी तस्वीर अव्हांजी स्क्रीन ते नज़र ईंदी हूंदी ऐं तस्वीर आहे त 46,000 जेके उस्ताद आहिनि उहे भर्ती करण जो ऐलान कयो वियो आहे। उन सिलसिले में IBA सखर तरफ़ां मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे टेस्ट हलनि पिया था ऐं उन टेस्ट में शिरकत जे हवाले सां सिंध जी हिकिड़ी न्याणी आहे, उहा शरीक आहे जंहिंखे हंज में नंढिड़ो ॿारु खयलु आहे ऐं उहा टेस्ट ॾियण जे लाइ वेठी आहे। सॼे सिंध में जेके मुख़्तलिफ़ मर्कज़ क़ाइमु कया विया आहिनि उते उमेदवार अचनि पिया ऐं टेस्ट ॾियनि पिया ऐं उन टेस्ट जे हवाले सां दाहूं बि जेके आहिनि उहे हलंदड़ आहिनि ऐं कुझु माण्हुनि जो ख़्यालु आहे त हीअ टेस्ट काफ़ी जेका आहे मुश्किल हुई ऐं निसाब खां हटी करे तयारु कई वई हुई। बहरहाल ॿुधायो पियो वञे त 56% खां वधीक जेके उमेदवार हुआ उहे फेल थिया आहिनि हिन टेस्ट जे नतीजे में। हिन टेस्ट सां रिलेटेड जेके मुख़्तलिफ़ मीम्स आहिनि उहे बि ठहनि पिया था, सोशल मीडिया ते उहे सर्कुलेट कनि पिया था, कुझु वीडियोज़ आहिनि, कुझु तस्वीरूं आहिनि। सो कुझु ई देरि खां पोइ हिकिड़ी इंट्रस्टिंग वीडियो आहे, उहा बि असीं अव्हांखे ॾेखारींदासीं त
त माण्हुनि जा छा रवैया आहिनि ऐं जेके दोस्त हिन टेस्ट में फेल थिया आहिनि उन ते उन्हनि जा दोस्त या मिट माइट कीअं जेका आहे उहा तनक़ीद त कनि पिया पर मज़ाक बि उन्हनि जो उॾाइनि पिया। सो हीअ हुयूं कुझु तस्वीरूं ऐं असांखे उमेदु आहे त अव्हांखे जेके हीअ तस्वीरूं आहिनि उहे ज़रूरु पसंदि आयूं हूंदियूं। पंहिंजे फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कजो। तस्वीरुनि सां गॾो गॾु हिन सेगमेंट में असीं कुझु वीडियोज़ बि अव्हांखे ॾेखारींदा आहियूं जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त IBA जे तरफ़ां उस्तादनि जी भर्तियुनि जे हवाले सां जेके टेस्ट वरिती पई वञे ऐं उन में काफ़ी उमेदवार जॾहिं फेल थिया आहिनि त उन ते उनजा दोस्त उनजा मिट माइट जेके आहिनि उहे मज़ाक उॾाइनि पिया। सो हीअ जेका वीडियो आहे पहिरियां मां ॾिसो ऐं हिन खे बि रिलेट कयो वियो आहे हुन टेस्ट सां। सो हीअ हिकिड़े भोरड़े जी वीडियो आहे, काफ़ी परेशान नज़र अचे पियो, अखियूं हुन जूं बिल्कुलु बंदि आहिनि, केरु उनखे उथारण जी कोशिशि पियो करे पर सफ़ा ॼण त गश नज़र थो अचे। सो कुझु दोस्तनि शरारत में ही वीडियो जेका आहे सोशल मीडिया ते शेयर कई। उनजो कैप्शन इहो हो त IBA जी टेस्ट ॾियण खां पोइ जेके उमेदवार हुआ उन्हनि जी कंडीशन ही आहे। सो हिते असीं ईअं वज़ाहत बि कंदा हलूं त हीउ जेको कुझु असां अव्हांखे ॾेखारियूं पियूं जेको उनजो मक़सदु आहे सुबुह सुबुह सां अव्हांजे चहिरनि ते मुस्कुराहटूं जेके आहिनि उहे विखेरणु आहे ऐं कंहिंजी बि तौहीन या तज़ीह करणु असांजो मक़सदु नाहे हूंदो। मज़ाक़ आहे जस्ट ऐं हिन खे मज़ाक़ जे हद ताईं वठंदा। सो ॾिसो त हिन भोरड़े जो छा असरु आहे ऐं कुझु दोस्त हिक ॿिए खे टैग पिया कनि त IBA जी टेस्ट खां पोइ जेके उमेदवार हुआ उन्हनि जो बि इहो असरु आहे। सो दोस्तो हीअ वीडियो यकीनन अव्हांखे पसंदि आई हूंदी ऐं हिकिड़ी ॿी वीडियो बि अव्हांजी स्क्रीन ते हींअर नज़र ईंदी हूंदी ऐं हीअ वीडियो आहे अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जज साहब आहिनि, सेशन जज आहिनि राजनपुर जा ऐं उन्हनि जी अदालत में कमु कंदड़ जेके माली हुआ उहे जॾहिं रिटायर थिया आहिनि त उनखां पोइ केॾे शानदार अंदाज़ सां जज साहब जेको आहे उन्हनि खे अलविदा कयो, उन्हनि खे रुख़सत कयो, उन्हनि खे सल्यूट कयो ऐं अहिड़े क़दम जी असीं साराह कयूं था। हीअ ज़बरदस्त क़दम आहे ऐं असांखे अहिड़ियूं रिवायतूं जेके आहिनि उहे क़ाइमु करणु खपनि। ऐं हीअ वीडियो ॾिसण खां पोइ चई सघिजे थो त बेहस मुआशिरनि में जेके आहिनि बेहस जेके मुआशिरा हुजनि उन्हनि में बाकिरदार जेके माण्हू आहिनि उहे अहिड़े क़िस्म जा मिसाल क़ाइमु कंदा आहिनि। सो राजनपुर जो जीअं मूंखे ॿुधायो सही त हीअ सेशन जज आहे इब्राहिम असगर साहब, उन्हनि सल्यूट करे हुन माली खे अलविदा कयो ऐं बाक़ाइदा ईअं गार्ड ऑफ ऑनर जहिड़ो जेको मंज़र हो उहो असांखे नज़र आयो पिए। ऐं सीनियर सहाफ़ी आहिनि निसार खोखर साहब, उन्हनि ही जेका वीडियो आहे उहा पंहिंजे फेसबुक पेज ते रखी ऐं काफ़ी उत्साहींदड़ ही वीडियो आहे। हीअ वीडियो ॾेखारण जो हिकिड़ो मक़सदु इहो बि आहे त असांखे अहिड़े क़िस्म जूं रिवायतूं जेके आहिनि उहे विझणु खपनि। गॾु कमु कंदड़ जेको अमलो आहे उन्हनि सां उनजो बिहेवियर कीअं आहे, उन ते मौलाली जो बि कॉल आहे त कंहिं माण्हू जे बि किरदार जी जेकॾहिं असांखे परख करणी हुजे त ॾिसंदा कयो त उन्हनि जा जेके मातहत आहिनि उन्हनि सां उनजो रवैयो कीअं आहे। असां वटि अक्सर ईअं थींदो आहे त असां पंहिंजे बॉस खे सरसर पिया कंदा आहियूं पर जेको असांजो मातहत हूंदो आहे हर मुमकिन कोशिशि हूंदी आहे जेतिरो थी सघे उनखे दॿायूं, उन सां मिठे अंदाज़ सां न ॻाल्हायूं। सो असांखे ईअं न करणु खपे ऐं असांखे हिन सेशन जज इब्राहिम असगर जहिड़ा जेके आहिनि उहे मिसाल क़ाइमु करणु खपनि। सो नाज़रीन ही हुयूं कुझु तस्वीरूं ऐं कुझु वीडियोज़ जेके असां अव्हांखे ॾेखारियूंसीं सोशल मीडिया जे जहान में। सो उमेदु आहे त हीउ सेगमेंट तव्हांखे पसंदि आयो हूंदो। पंहिंजी फीडबैक खां असांखे ज़रूरु आगाह कंदा। वंस अगेन हिते वक़्तु थिए पियो ब्रेक जो, असीं ब्रेक वठंदासीं ऐं ब्रेक खां पोइ जॾहिं असीं वापसि ईंदासीं त जीअं प्रोग्राम जे शुरूआति में असां सिंध जे इंतिहा हिकु टैलेंटेड नौजवान सां जी मुलाक़ात कराईसीं। जेको असां जेके ॿिया महिमान आहिनि या ॿियूं महिमान आहिनि उहे बि सिंध जो इंतिहाई बासलाहियत सिंध जी उहा ॼाणी आहे ऐं उन्हनि वटि नवां नवां आइडियाज़ आहिनि, हू कुझु नओं करणु चाहिनि थियूं ऐं असांखे ख़ुशी थिए पई त सिंध जा जेके नौजवान आहिनि हाणे उन्हनि में हिकिड़ी तड़प पैदा थी आहे त कुझु नओं कजे ऐं कुझु नवां नवां तजुर्बा कजनि ऐं सरकारी नौकरियुनि ते प्राइवेट नौकरियुनि ते न भाणिजे, एंटरप्रेन्योरशिप तरफ़ अचिजे, ज़ाती कारोबार कजनि, मुख़्तलिफ़ फील्ड में पाण मञाइण जी कोशिशि कंदड़ ही जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ धरती TV जो ही प्लेटफॉर्म मौजूदु आहे। असांजी हर मुमकिन कोशिशि रही आहे त उन्हनि खे हिते वेहारियूं, हुननि सां कचहरी कयूं, उन्हनि जा आइडियाज़ मालूम करण जी कोशिशि कयूं ऐं उन्हनि जे जेके ख़्यालात आहिनि, ख़्याल आहिनि, ॻाल्हियूं आहिनि उहे दुनिया ताईं पहुचायूं, ॿियनि माण्हुनि ताईं, नौजवाननि ताईं, वालदेन ताईं पहुचायूं त जीअं उन्हनि में बि कुझु बदिलाव अचे, कुझु तब्दीली अचे ऐं हू बि कुझु नओं सोचण जी कोशिशि कनि। सो ही हिकिड़ी नंढड़ी कोशिशि आहे। सो ॾिसूं था त उहा कोशिशि अव्हांखे केतिरो पसंदि अचे थी ऐं उन महिमान शख़्सियत वटि जेके आइडियाज़ आहिनि उहे कहिड़ा आहिनि। कुझु ई देरि खां पोइ उन सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कंदासीं त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पर वठूं था मुख़्तसर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरती में असां सभिनी खे चऊं था भलीकार ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे
बेसिकली हुननि जो तालुक़ु हिकु अहिड़े ॻोठ सां आहे जिते हुननि जे वात मूं ॿुधो हो त पहिरियां हुननि खां पहिरियां का बि छोकिरी 5 क्लास ताईं न पढ़ी हुई, पर असांखे फ़ख़्रु आहे त हुननि न रुॻो यूनिवर्सिटी ताईं जी पंहिंजी जेका पढ़ाई आहे उहा मुकमल कई आहे, पर इंटरनेशनल जेके सर्टिफिकेट आहिनि उहे उन्हनि हासिलु कया आहिनि। काफ़ी इनर्जेटिक आहिनि। असां जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ मोटिवेशन जे हवाले सां जेके ॾिठो वञे त हू हिकिड़ो अहम मक़ाम रखनि थियूं, ॾाढो सुठो ॻाल्हाइनि थियूं, डिफरेंट इशूज़ ते उन्हनि वटि नवां आइडियाज़ आहिनि। ऐं ख़ासि तौर ते अॼुकल्ह जेको हिकिड़ो ट्रेंड हलियो आहे, ॾाढो ज़बरदस्त ट्रेंड हलियो आहे असांजे नौजवाननि में एंटरप्रेन्योरशिप जे हवाले सां, त ज़ाती कुझु कजे, कंहिंजो मुलाज़िम न थिजे, पोइ उहा सरकारी नौकिरी हुजे या प्राइवेट हुजे, उनखां छॾे करे पंहिंजो कुझु कजे। सो उन फील्ड में ई हू आहिनि। उन्हनि हिकिड़ो पंहिंजो फॉर्म बि ठाहियो आहे, उन ते बि ज़रूरु उन हवाले सां बि हू ज़रूरु अव्हांखे आगाह कंदियूं। सो असां उन्हनि खां ॼाणणु चाहींदासीं त अॼुकल्ह हू छा पियूं कनि या असांजा नौजवान किथे बीठा आहिनि, उनखे छा कुझु करणु खपे। काफ़ी उन्हनि वटि आइडियाज़ आहिनि, ॾाढो सुठो ॻाल्हाइनि थियूं, मूंखे ख़बर आहे। सो हाणे वधीक अव्हांखे इंतज़ारु नथा करायूं ऐं अॼु जी महिमान शख़्सियत सां अव्हांजी करायूं था मुलाक़ात। सो असांजी अॼु जी महिमान आहे महक पंवर, जेका हैदराबाद में स्पेशली असांजे इन प्रोग्राम जे लाइ सीड़जी आहे। थैंक यू सो मच महक, अव्हां असांजे प्रोग्राम में चुप थी विया छो? ख़ैर एक्चुअली तव्हां इलाही सारियूं ॻाल्हियूं गॾु चई विया, सो आई वॉज थिंकिंग के किथां कनेक्ट कयां। हा, उहो त मुंहिंजो कमु आहे न, सवाल त आऊं कंदुसि। जी जेकॾहिं ठीकु आहे, ऐं हितां त अव्हांजी लाइफ जी जर्नी खां स्टार्ट था कयूं न, लाइफ त अव्हांजो ॻोठु भान सईदाबाद भरिसां ॻोठु, उतां जी पर पैदाइश हैदराबाद खां थी, ऐं उहा महक जेका आहे महक अॼु हिते वेठी आहे, मुख़्तलिफ़ इंटरनेशनल फोरम्स जेके आहिनि उते बेझिझक थी करे ही ॻाल्हाए थी दिलेर अंदाज़ सां। सो इहो जेको पूरो सफ़र रहियो हींअर ताईं जो कीअं रहियो? स्ट्रगलिंग इन अ वे, छो त तव्हां जॾहिं कंहिं हिकिड़े मख़सूस कंहिं खिते सां तालुक़ु हूंदो आहे ऐं हो हेॾे वेंदा आहिनि तव्हां हेॾे वेंदा आहियो, त उहो ऑब्वियसली स्ट्रगलिंग हूंदो आहे। एंड रिकग्निशन तव्हांखे तॾहिं मिलंदी आहे जॾहिं तव्हां एक्चुअली पंहिंजा गोल्स मीट कंदा आहियो। सो इट हैज़ बीन स्ट्रगलिंग, पर हाणे इट हैज़ बीन एग्ज़ैम्पलेटरी। सो शुरूआत बेसिकली अगर तव्हां स्पेसिफिक पुछो, इट गोज़ टू माई मदर। वो पढ़ियल लिखियल न हुई मुंहिंजी मदर, एंड आई लॉस्ट हर टू कैंसर व्हेन आई वाज 14। एंड मुंहिंजी मदर जी विश हुई त मां हिस्ट्री रिपीट न कयां, आई गेट एजुकेशन। सो मां उनखे परसू कयो, ऐं हुनखां पोइ विथ माई पेशन शयूं पाण में लिंकअप थी करे वधंदी वयूं अॻियां। अव्हां जीअं ॻाल्हि कई त माण्हू हिकिड़े पासे वञनि अव्हां ॿिए पासे, त उन ते लतीफ़ साईं जो सिटूं आहिनि त लोक वहे लहवारो, तू ऊचो वहे ओभार। जॾहिं पाणी जो वहंदो आहे न लाही तरफ़ ईंदो आहे, त ज़मानो उनजे कढ हूंदो आहे, मज़ो तॾहिं तव्हां वरी मथे तरफ़ वञो त तू ऊचो वहे ओभार। सो उहे ई माण्हू अॻिते वधनि था। सो ज़बरदस्त। पोइ अव्हां जॾहिं अॼु हिते पहुता आहियो, खोड़ माण्हुनि जे लाइ उत्साह जो सबबु आहियो, त उहे अव्हांजे स्कूल जा जेके दोस्त हूंदा या अव्हांजो जेको ॻोठु आहे उन्हनि ते केतिरो इम्पैक्ट पियो त अॼु महक हिते वेठी आहे, या उहो एतिरो सुठो पढ़ी वई आहे, त उनजो उन्हनि ते को असरु पियो त हू बि पंहिंजे नियाणियुनि ते ईअं फोकस कनि, उहे जेके वालदेन कुझु न कुझु ई सही ज़हनियत बदिलजी आहे। ऐं मां स्पेशली वञी करे ॻाल्हाईंदी बि आहियां, छो त हुनजा जेके कंसर्न्स हुया सेफ्टी जे हवाले सां या पढ़ाई जी ज़रूरत न आहे इन जे हवाले सां, या औरत जो कमु इवेंचुअली हुनखे घर संभालणो आहे, त इहा एतिरी अवेयरनेस एतिरी नेसेसिटी न आहे। माइंड सेट चेंज थियो आहे बिल्कुलु, लेकिन इंफ्रास्ट्रक्चर बि खपंदो आहे, ऐं फाइनेंशियल हालात बि इलाही अहमियत रखनि था। मतिलबु असांजी जेका सैलरी फिक्स थियल आहे फॉर अ लेबर लॉ जे तहत, उहा 17,000 रुपया 500 रुपया आहे। ऐं अगरि असां हक़ीक़त में ॻाल्हायूं, रियलिस्टिकली ॻाल्हायूं, हिकु माण्हू जे लाइ बि कुझु न आहे। माहौलियात ॾांहुं विया जिते छोकिरियूं मोस्टली घटि ई वेंदियूं आहिनि, पोइ इहो इतफ़ाक़न हो या अव्हांजी प्री प्लानिंग हुई, प्लानिंग सां अव्हांजी तरफ़ आया, हेल्थ एंड सेफ्टी या टेक्सटाइल वरी माहौलियात? आई एम अ पर्सन ड्रिवन बाय पैशन। सो टेक्सटाइल जे फाइनल ईयर में असांजो हिकिड़ो सब्जेक्ट हुयो, छो त हुन पार्ट एंड पार्सल सां रिलेटेड आहे, दैट वॉज एनवायरमेंटल इंजीनियरिंग। मुंहिंजो इंट्रोडक्शन थियो एंड आई वाज लाइक दिस इज़ फास्ट, ऐं हे असांजी रिक्वायरमेंट आहे। इंडस्ट्रियलाइजेशन त ठीकु आहे, कैपिटलिज़म या इकोनॉमी ते जेको कमु थिए थो, पर दिस इज़ समथिंग जेका असांजी नीड आहे। देन मां उनखे कंटिन्यू कयो विथ ME एनवायरमेंटल इंजीनियरिंग एंड मैनेजमेंट सां, एंड देन आई गॉट इंट्रोड्यूस विथ ऑक्यूपेशनल हेल्थ एंड सेफ्टी विच कवर्स ऑल ऑफ इट। एंड देन आई गॉट टू नो त पाकिस्तान में त हिन जो कॉन्सेप्ट ई न आहे, छो जंहिं टाइम ते मां जिनखे जस्ट एज अ सब्जेक्ट पढ़ियो हुयो, हुन वक़्तु असां वटि लॉ बि मौजूदु न हुयो। लेजिस्लेशन आहे इंटरनेशनली, हर मुल्क में आहे,
असां वटि हाणे ऑक्यूपेशनल हेल्थ एंड सेफ्टी जो लॉ पास थियो आहे, थियो हुयो 2017 में, जंहिंजो बिल फाइनली एक्सेप्ट थियो जनवरी 2020 में। उहो बि जेको बल्दिया वारो हादसो थियो हुयो ऐं हुन में एतिरियूं सारियूं कैजुअलिटीज़ हुयूं जो हुनजो ग्लोबली नोटिस वरितो वियो, एंड वी हैड इंटरनेशनल प्रेशर कि भई तव्हां वटि एतिरे ग्लोबल एतिरे मतिलबु वॾे स्केल ते हादसा कीअं थिया आहिनि, तव्हां हुन ते छा पिया कयो। देन वी हैड दिस लॉ, ऐं इहा ॻाल्हि आहे 2017 जी। सो विच इज़ वाई असां हिन शइ लाइ इंटरनेशनल सर्टिफिकेशन्स ते ई वियासीं पे, जेका बि ऑब्वियसली इट वर्क्स दैट वे, जेका बि टेक्नोलॉजी असां वटि अवेलेबल न हूंदी या कोई स्पेशलाइजेशन करणी हूंदी आहे त जेके असां वटि लेक ऑफ इंफ्रास्ट्रक्चर आहे असां ॿाहिरि जी तरफ़ ई भॼंदा आहियूं। त सिमिलरली मां बि सर्टिफिकेशन्स कयूं, पर सुठी ॻाल्हि हाणे इहा आहे त हाणे हिन ते नेशनल लेवल ते कमु शुरू थी वियो आहे, बिल पास थी वियो आहे। इनशाला असां वटि पंहिंजा रूल्स एंड रेगुलेशन्स हूंदा, पंहिंजी बॉडी हूंदी, गवर्नमेंट बॉडी जेका हिन ते स्पेसिफिकली कमु करे। इलाही ज़रूरत हुई हिन शइ जी। त अव्हां जेका हीअ डिग्री आहे या जेके सर्टिफिकेट अव्हां वरिता हेल्थ एंड सेफ्टी ऑक्यूपेशनल स्पेसिफिकली उन ते, त केतिरी माण्हुनि खे अवेयरनेस आहे उन हवाले सां, या इन जी इम्पोर्टेंस केतिरी आहे? अवेयरनेस त बिल्कुलु बि न आहे। मां तव्हांखे रियलिस्टिकली ॿुधायां, इन खे इवन एज़ अ फील्ड बि रिकॉग्नाइज़ अञा न कयो वियो आहे, छो त न हुई शइ हिते जेको फैक्ट आहे। ज़रूरत केतिरी आहे, अगरि तव्हां, मां बेसिक खां बेसिक घर जी ॻाल्हि कंदमि, जिते असां रहूं था। केतिरे घरनि में फायर एक्सटिंग्विशर्स आहिनि? अगरि तव्हांजो सॉकेट फेल्यूअर थी थो वञे, केतिरे घरनि में असां वटि फायर एक्सटिंग्विशर्स आहिनि? तव्हांजो वटि असांजो नॉर्मल जेको पाकिस्तानी माहौल आहे, नॉर्मल ईअं हूंदो आहे त मर्द हज़रात पंहिंजे कमनि ते हूंदा आहिनि, औरतूं ऐं नंढा ॿार घर ते हूंदा आहिनि। इन केस ऑफ इमरजेंसी छा करिणो आहे, कंहिंखे ख़बर आहे? लेट्स से अगरि तव्हां वटि फायर एक्सटिंग्विशर आहे बि त उनजा बि टाइप्स हूंदा आहिनि। लाइक ॿ टे मतिलबु हिकिड़ो मां माण्हुनि जो विच में फेसबुक ते फेमस बि थियो हुयो, एज़ अ जोक थियो हुयो, पर मां चवंदमि त इहा त हिकिड़ी सीरियस ॻाल्हि आहे कि अगरि तव्हांजे बिजली जे खंभे में बाहि थी लॻे, तव्हां बाहि विसाइण लाइ पाणी जी बाल्टी था खणो, हाणे इहो तव्हांजो अवेयरनेस लेवल आहे। दिस इज़ वेरी सीरियस। हेल्थ एंड सेफ्टी ऑक्यूपेशनल त इन करे खणंदा आहिनि उनखे, छो त तव्हांखे रियलिस्टिकली स्पीकिंग त कंपनी खे हुनजा क्लेम्स वग़ैरह ॾियणा पवंदा आहिनि कि अगरि विदिन विसिनिटी या विदिन प्रीमिसिस ऑफ दैट पर्टिकुलर कंपनी कुझु थिए थो, दे आर अकाउंटेबल, विच इज़ वाई हो हुनखे कनि था। पर असां जेके असांजा वेन इंसिडेंट्स आहिनि, एक्चुअली असां हिकिड़े बॉम्ब ते हलूं था। बिल्कुलु सिलेंडर वारा जेके सिलेंडर वारा आहिनि, एक्चुअली तव्हां हिकिड़े बॉम्ब ते वेठा आहियो। दिस इज़ वेरी डेंजरस। इवन असां वटि ये विच में पेट्रोल जो प्राइस हाइकअप थियो त असां गाॾियुनि खे बि CNG कन्वर्ट करणु शुरू करे छॾियो, ऐं असांजा फैमिली ॿार असां सां गॾु हूंदा आहिनि, पुठियां असांजे सिलेंडर पियो हूंदो आहे। ऑक्यूपेशनल ते नथी ॻाल्हायां, मां बेसिक सर्वाइवल ते थी ॻाल्हायां। सर्वाइवल त तव्हांजी इहो बेसिक आहे। अगरि तव्हांखे सर्वाइवल जी ॼाण न आहे त तव्हां हलंदव कीअं? त इहे जेके शयूं आहिनि असांजे, मां चवंदमि त असांजे सिलेबस जो हिसो हुअणु घुरिजनि फ्रॉम द वेरी बिगनिंग। असांजे नंढे ॿारनि खे ख़बर हुअणु घुरिजे। इवन रोड सेफ्टी, असां वटि कोई वॉकिंग पाथ्स न आहिनि हिते, कुझु बि न आहे। जेको कुझु बि आहे इहो ई रोड आहे, इन ते ई हलणो आहे, इन ते ई बीहणो आहे, इन ते ई क्रॉस करिणो आहे। त इहा शइ त असांजी ज़िंदगी जो हिसो आहे, इहा शइ असांजे इंफ्रास्ट्रक्चर जो हिसो हुअणु घुरिजे। इवन जेके हाई राइज़ बिल्डिंग्स आहिनि, कराची इज़ अ बिज़नेस हब, वी ऑल नो, ऐं असांजे मुल्क जी इकोनॉमी हितां इलाही वॾे स्केल ते ड्राइव थिए थी। इलाही स्काई स्क्रेपर्स आहिनि हिते। किथे तव्हां इमरजेंसी एग्ज़िस्ट ॾिठी आहे? अगरि मां तव्हांखे सिंपल एग्ज़ाम्पल या मूवीज़ ॾिसंदा हूंदव त इंग्लिश मूवीज़ में तव्हांखे हिकिड़ियूं लोहे जूं स्टेयर केस पुठियां नज़र ईंदियूं हूंदियूं, उहे इन लाइ हूंदियूं आहिनि। हाणे अगरि तव्हांजे के लेट्स से 3rd फ्लोर ते बाहि लॻी वई आहे, तव्हां 5 ते आहियो, छा कंदव? जंप लॻाईंदव। हुनजे लाइ इमरजेंसी एग्ज़िस्ट हूंदी आहे। मतिलबु आर्किटेक्चरल प्लेन्स बि न आहिनि हिन शइ जा। रिसेंटली रीजन में हादसो थियो हुयो, एतिरा साल बि उनखे न थिया आहिनि, ऐं हुनजी फुटेज ऐं पिक्चर्स तव्हां सभिनी ॾिठी हुई त कंहिं माण्हुनि जेको खिड़कियुनि मां जंप लॻाया आहिनि, कंहिं छा कयो आहे न। उनखां पोइ होटल सेक्टर में हेल्थ एंड सेफ्टी इम्प्लीमेंट कई वई, पर हादसो थियण खां पोइ कई वई। इहे उहे शयूं आहिनि जेके असांखे पहिरीं कंसिडर करणु घुरिजनि।
न असां वटि त ईअं थींदो आहे न, रोड एक्सीडेंट थिए, को पुल टुटी पवे, का बिल्डिंग किरी पवे या किथे बाहि लॻी वञे, इन्हनि खे असांजा माण्हू ॼण त नसीब जो हिसो चवंदा था, हादसो हो कुदरत जे तरफ़ां लिखियलु हो सो थी वियो, ईअं हूंदो आहे न। त दुनिया इन्हनि खे कीअं ॾिसंदी आहे? इवन असां वटि प्लेन क्रैश जेके थियनि था उनखे बि माना असां हादसे में काउंट करे नसीब जो हिसो एक्चुअली मां सोच जी असांजी इहा लेवल आहे न। मां मतिलबु हिकिड़ो फनी रिस्पॉन्स सिखी वई आहियां, मां रिलेट कंदमि तव्हांजी ॻाल्हि खे। असांजे मुल्क में अॼुकल्ह इहो बि हले थो त कोरोना त आहे ई न, असां मञूं ई नथा, असां माण्हू न ॾिठो आहे। मुंहिंजो आंसर इहो हूंदो आहे की प्लीज़ कंहिं कोरोना वार्ड में वञो ऐं हुनखे लिए प्यारो सां भाकुर पाए करे मोटी अचो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी की आहे या न आहे। त हाणे नसीब जी ॻाल्हि आहे त पोइ तव्हां न असां वटि ॿुधायां थो त ईअं हूंदो आहे त सभु कुझु उनखे नसीब कीअं चेंज कयूं ज़ाहिरा। अगरि तव्हां हर शइ नसीब ते था हणो त रोड क्रॉस कंदे महिल साॼे खां ॿिए हथ छो ॾिसंदा आहियो, हलिया वञो न। तव्हांजे नसीब में न हूंदो त न लॻंदो ठकर। या तव्हां अगरि कोई दरिया था ॾिसो त तव्हां पुल पकिड़े छो था घुमो, नसीब आहे। मतिलबु अलाह साईं तव्हांखे अक़ल सां नवाज़ियो आहे। अगरि तव्हांखे सभिनी मख़लूक़ात में अशरफुल मख़लूक़ात जो नालो ॾिनो वियो आहे, ऐं अगरि मां हिनखे अञा स्पेसिफिक कयां, अगरि सभु कुझु नसीब आहे पोइ त जन्नती दोज़ख बि न हुअणु घुरिजे, छो त जेको थिए थो नसीब सां थिए थो, तव्हां त कुझु नथा कयो, त पोइ त जन्नती दोज़ख जो कॉन्सेप्ट ई ख़तमु थी वियो न। लेकिन अलाह साईं तव्हांखे अकुल ॾिनो आहे, तव्हांखे फ़ैसिलो करण जो हक़ु ॾिनो आहे, तव्हांखे चूज़ करण जो हक़ु ॾिनो आहे, त तव्हां नसीब नाहे, इट्स योर चॉइसिस। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हीउ मर्डर आहे, हीउ कोई ईअं नाहे हिकु क़तल आहे। ॾिसो हुनजे हिकिड़ी गाॾी आहे, भई हुनजी मेंटेनेंस जो मां ख़्यालु नथा रखो, या जेको ड्राइवर जेको गाॾी हलाए पियो थो, जेकॾहिं उहो चर्च जा सूटा हणी वेंदो, जेको 99% असां वटि ईअं थिए थो, जेके वॾियूं हैवी वेहीकल्स हलाइनि था न ड्राइवर, दुनिया में त ईअं थींदो आहे हर 6 महीननि खां पोइ, साल खां पोइ हुननि जे अखियुनि खां वठी ब्लड ताईं जा टेस्ट थींदा आहिनि। असां वटि आहे ई कोन, असां वटि जेके लाइसेंस मिलनि था पिया, ऐं ख़बर आहे त हिकिड़ो त लाइसेंस आहिनि कोन ड्राइविंग लाइसेंस, ऐं जिन खे मिलनि पिया उहे कीअं बि मिलनि, टेस्ट पास करे छा माण्हू वठंदा आहिनि लाइसेंस असां वटि, त इहे ज़ाहिर अॻिते हली हादसनि जो सबबु बणंदा। लूपहोल्स आहिनि, पर आई वुड नॉट से कि 100% ई आहे। नो 100% त क्या, हाँ लूपहोल्स आहिनि, पर मतिलबु मां इन ते इहो चवंदी आहियां कि ब्लेम गेम खां थोरो सो ॿाहिरि निकिरूं, इन वे कि असांखे मुल्क हे न ॾिनो आहे, असांखे घटि पैसा ॾिना आहिनि, या असांखे इंफ्रास्ट्रक्चर न ॾिनो आहे, मतिलबु हुन खां थोरो ॿाहिरि निकिरूं ऐं थोरो फिंगर ईअं टर्न कयूं असां छा करे सघूं था। छो कि ॾिसो तव्हांजे कंट्रोल में एक्सटीरियर शयूं न आहिनि हूंदियूं। चवंदा आहिनि न तव्हां पूरी दुनिया ते कारपेट नथा विछाए सघो, तव्हां पाण जुती पाए सघो था। त बेसिक विच वी कैन डू इज़ कि एटलीस्ट असां पंहिंजो पार्ट त प्ले कयूं, बिल्कुलु ईअं किथां त शुरूआति थिए न। एंड जेको दुनिया जो सभ खां वॾो इंस्टीट्यूशन आहे, दैट इज़ मैरिज। बाय मैरिज आई मीन द फैमिली। उतां खां तव्हांजा सॼा वैल्यूज़ ड्राइव थींदा आहिनि, तव्हां मुआशरे खे फ्यूचर जनरेशन ॾींदा आहियो, तव्हां बिलीव्स ॾींदा आहियो। त अगरि एज़ अ सिटीज़न रिस्पॉन्सिबिलिटी हिकिड़ी जेका आहे तव्हांजी एज़ अ पर्सन रिस्पॉन्सिबिलिटी बि आहे। तव्हां सिर्फ़ु जीअं तव्हां एग्ज़ाम्पल ॾिनो त वॾी गाॾियुनि वारा जेके हूंदा आहिनि, स्मोक कंदा पिया वेंदा आहिनि, उहा शइ किथां ड्राइव थी थिए? सेंस ऑफ पावर उन्हनि में त न आहे ऑब्वियसली, उहा शइ मथां खां ड्राइव थी थिए। त अगरि असां पंहिंजो रोल प्ले कयूं, एटलीस्ट पंहिंजे ॿारनि जी परवरिश जी ज़िम्मेदारी ठीक सां खणूं, उन्हनि जी ज़हनियत जो रोल असां प्ले कयूं, उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं। ऑब्वियसली उहे जंहिं सर्किल में उथंदा वेहंदा हुते कंट्रीब्यूट कंदा, वरी उहो सर्कल जिथे उथंदो वेहंदो उते कंट्रीब्यूट कंदो, एंड दैट विल गो एक्सपोनेंशियली। ईअं ई थिए थो। सो ब्रेक जो वक़्तु थिए पियो, बार बार चवनि पिया ब्रेक खां पोइ जॾहिं पाण वापसि ईंदासीं पंहिंजो घणो फोकस हूंदो अव्हांजी जेका फील्ड आहे उहा, ऐं ख़ासि तौर ते नौजवान जेको असांजो तबिको आहे उनखे असीं कीअं अञा अवेयर कयूं त हू एंटरप्रेन्योरशिप तरफ़ अचनि, कि ज़ाती कारोबार कान ही निजी या प्राइवेट या सरकारी नौकरियुनि जे आसिरे में जेको उमिरियूं ॻारे था छॾनि। सो इहो पंहिंजो टॉपिक हूंदो, सो अव्हांखे सम्झणु चाहींदासीं। बाक़ी औरतुनि जे हवाले सां खोड़ सारा इश्यूज़ आहिनि, घणो कुझु असीं महक खां सम्झण जी कोशिशि कंदासीं। नाज़रीन पर वठूं था मुख़्तसर ब्रेक। जी नाज़रीन ब्रेक खां पोइ अव्हांखे भलीकार चऊं था द मॉर्निंग ऑफ धरती में, ऐं महक पंवर असां सां गॾु मौजूदु आहे। मूंखां जेकॾहिं एक्सेंट में किथे ग़लती थिए त माज़रत। सो पाण आयासीं पिया हाणे उन तरफ़ त हीअ जेका अव्हांजी फील्ड आहे, ख़ासि तौर ते माहौलियात जे हवाले सां बि जेकॾहिं असीं अचूं त
केतिरनि माण्हुनि खे वञी मतिलबु हूंदी त माहौलियात जे हवाले सां उन्हनि खे ॼाण आहे त उन्हनि जो कीअं तहफ़ुज़ रखिजे, जेकॾहिं असीं माहौल जो तहफ़ुज़ नथा रखूं त उहो उनजा असां ते कहिड़ा असर पवंदो। को बि वॾो प्रोजेक्ट शुरू थियण खां अॻु दुनिया में हिकिड़ी स्टडी थींदी आहे न माहौलियात जे हवाले सां, एनवायरमेंटल इम्पैक्ट असेसमेंट असां वटि थिए थी ईअं ऐं उनजी इंपॉर्टेंस केतिरी आहे? असां वटि कंट्रीब्यूशन वारे पॉइंट ऑफ व्यू सां अगरि तव्हां इंटरनेशनल कंट्रीब्यूशन जी ॻाल्हि था कयो त वी आर अ स्मॉल कंट्री। असांजा जेके स्मॉल कंट्री मां जियोग्राफिकली चवां थी, असांजे पासे में चाइना ऐं इंडिया आहे त अगरि हुननि जी पॉपुलेशन ऐं हुननि जे एरिया जी ॻाल्हि कयूं त असांजो इंटरनेशनल कंट्रीब्यूशन एतिरो न आहे। दुनिया मञे थी त दुनिया जा जेके वॾा मुल्क आहिनि उहे ई इन जो कारण आहिनि। जेका पेरिस में वरी कॉन्फ्रेंस थी ओबामा जे दौर में त उन में मञियो वियो हो त नंढा मुल्कनि जो त रोल आहे। तव्हां रियलिस्टिक कंट्रीब्यूशन जी ॻाल्हि कयो त असां एतिरा कंट्रीब्यूटर न आहियूं। 2 रीज़न्स, हिकु त असांजो स्पेस बि नंढो आहे, सेकेंड असांजो एॾो कोई वॾो इंडस्ट्रियल आहे ई न। लेकिन अगरि नंढे लेवल ते तव्हां ॻाल्हायो त पब्लिक लेवल ते था अचूं असां त माण्हुनि में नंढे लेवल जी ॻाल्हि कई, अगरि तव्हां नंढे लेवल ते ॻाल्हायो त अवेयरनेस लेवल माण्हुनि में न हुअण जेतिरो आहे। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां कराची जो एग्ज़ाम्पल वठो, असांजो जेको सी साइड आहे नेचुरल ब्यूटी आहे, छा थो हुन सां कयो वञे? हालांकि लास्ट ईयर आई थिंक गवर्नमेंट हुते कचरनि जा बॉक्स बि रखाया हुया, दे वर इंट यूज़, हुन सां माण्हुनि फोटो सेल्फी पे कढाई, यूज़ न कयनि। दे डोंट नो त मरीन लाइफ ते छा थो थिए। अगरि तव्हां समुंड कवर कंदव त तव्हांजी मरीन लाइफ जी छा तबाही थींदी, हुन जे अंडर जेके प्लांट्स आहिनि हुन सां छा थींदो, दे हैव नो आइडिया। अच्छा, लेट मी टेल यू वन थिंग, इन तां मूंखे यादि आयो, जीअं ई कोरोना एक्सट्रीम थी वियो, एक्सट्रीम इन वे कि लॉकडाउन थी वियो, एक्सट्रीम ग्लोबल थी वियो हुयो, असांजी जेका ओज़ोन लेयर हुई उन रिकवर कयो हुयो, स्पीडी रिकवर कयो हुयो। ऐं हिते प्रॉब्लम इहो आहे कि हर कोई पंहिंजी थो सोचे न। अगरि तव्हां माहौलियात ते कमु कंदव, मतिलबु जेको तव्हां वण लॻाईंदव न हुनजो फल तव्हांजा ॿार खाईंदा। तव्हां अगरि जे पाणी खे बचायो था त तव्हांजी जनरेशन्स लाइ, मां चवंदमि जेके इनखे सीरियस नथा खणनि या वैल्यू नथा ॾियनि या इनखे नंढी शइ सम्झनि था, त मां उन्हनि खे सिंपली इहो चवंदमि त तव्हां एक्चुअली पंहिंजे ॿारनि जो मुस्तक़बिल जो घर ख़तमु पिया कयो। बिल्कुलु ईअं आहे, सही। इहे जेके तव्हांजी नंढियूं नंढियूं सी एक्टिविटीज़ आहिनि, कचिरे वारियूं, असांजा पाणी ख़राबु करणु, असांजा जंगलात ख़तमु करणु, असांजे जेको आहे सो मतिलबु अॼु खां कुझु साल पहिरीं अगरि तव्हां पंहिंजे वालदेन सां ॻाल्हायो, तव्हां कॾहिं सोचो त तव्हांखे पाणी बि बोटल में पैसनि ते वठिणो पवंदो? इहे तव्हांजा पंहिंजा कयल आहिनि एक्चुअली। ऐं कोई टाइम ईंदो जो तव्हांखे शायदि इहो बोटल वारो पाणी बि न मिलंदो। अगरि मां तव्हांखे साइंटिफिकली ॿुधायां त 1% पाणी आहे दुनिया जो जेको पीअण लाइक़ु आहे। ऐं तव्हां बल्कि हिकिड़ी शइ चई बि वेंदी आहे त पहिरीं जेके जंगूं थींदियूं हुयूं उहे ज़मीनुनि ते थींदियूं हुयूं, माल दौलत ते थींदियूं हुयूं, पेट्रोल खां पोइ फ्यूचर में जेके जंगूं थींदियूं उहे पाणी ते थींदियूं। त वण जंहिं अगरि तरीक़े सां ख़तमु कया विया आहिनि हिते, मां तव्हांखे ॿुधायां कि सिंध एतिरो डिज़र्टियस न हुयो, हुते बाक़ाइदे जंगलात हूंदा हुया, हुते नेचुरल लाइफ हूंदी हुई। असां हिनखे हथ सां ख़तमु कयो आहे ऐं असां शहरनि खे जेको वधायो आहे वॾो हिन शइ खे असांखे नुक़सानु ॾिनो आहे। मतिलबु अगरि तव्हां असां जॾहिं पंहिंजा अगरि ॿाहिरि सिटीज़ प्लेन थींदियूं आहिनि त उन में नेचर खे पंहिंजो हिसो ॾिनो वेंदो आहे, माण्हुनि खे पंहिंजो हिसो ॾिनो वेंदो आहे। अगरि मां यादि कयां, अॼु खां 10 साल पहिरीं कराची हैदराबाद मोटरवे, तव्हां हाईवे ते निकिरंदा हुयो, उनखां पोइ सुनसानियत हूंदी हुई, उनखां पोइ जॾहिं तव्हांखे कोई बिल्डिंग नज़र ईंदी तव्हां चवंदव अच्छा हा हाणे कराची अची वियो आहे। हाणे तव्हांखे रोड ख़ाली न मिलंदो। तव्हां मतिलबु प्लांट्स लाइ, नेचुरल लाइफ लाइ का जॻह ई न छॾी आहे। मां माहौलियात ते नथी वञा, मां इहे साइंटिफिकल या टेक्निकल ॻाल्हियूं बि नथी कयां, मां हिकिड़ी बेसिक ॻाल्हि थी कयां त हिन दुनिया जो हक़दार सिर्फ़ु असां इंसान न आहियूं। ही दुनिया जानवरनि लाइ बि ओतिरी ठहियलु आहे, उन्हनि जो घर बि आहे, पखियुनि जो घर बि आहे, जेके पाणी में जानवर आहिनि हुननि जो घर बि आहे। इंसान हिनखे सिर्फ़ु पंहिंजी मिल्कियत सम्झी छॾियो आहे ऐं सिर्फ़ु पंहिंजे लाइ कमु करे थो। असां वणनि जूं स्पेसीज़ ख़तमु करे छॾियूं आहिनि, असां पाणी जूं स्पेसीज़ ख़तमु करे छॾियूं आहिनि। असां जेको आहे अगरि तव्हां ॾिठो हुजे कोरोना में जानवर निकिरी आया रस्तनि ते, कुझु फ़ोटोज़ बि रिवील थिया हुआ,
बेसिकली नेचर पंहिंजे पाण खे रिक्लेम पे कयो जॾहिं तव्हां नेचर में मुदाख़लत करणु बंदि कई हुई। ईअं ई हो। त मां घणो डेप्थ में न वेंदमि, मां तव्हांखे बसि एतिरो इंसानियत जो मैसेज ॾियणु चाहींदमि त प्लीज़ पंहिंजे ॿारनि जे फ्यूचर जे घर खे ख़तमु न कयो ऐं तव्हां सां गॾु जेके ॿियूं ज़िंदगियूं हिते आहिनि उन्हनि खे बि घरु खपे, उन्हनि जा बि ॿार आहिनि, उन्हनि खे बि तकलीफ़ थिए थी, हुननि जा बि इमोशन्स आहिनि, अगरि काई कमी आहे त तव्हां ॻाल्हाए सघो था, उहे बेज़ुबान आहिनि। सही। ऐं जेको माण्हू तव्हां खां घटि हुजे कंहिं बि तरीक़े सां त तव्हांजी ज़िमेदारी थी वेंदी आहे त तव्हां हुनजो ख़्यालु रखो। अच्छा, पाण इन्हनि मामलनि ते त खोड़ ॻाल्हायोसीं, ईअं ॻाल्हाइण बि खपे, इंशाल्लाह ईंदड़ ॾींहंनि में बि ॻाल्हाईंदासीं। हाणे अचूं असां जेको असांजो मेन टॉपिक खणी चऊं, यूथ असांजी। सो अव्हांजी कंपनी बि आहे, उहा छा पई करे ट्रेनिंग जे लाइ या स्किल वधाइण जे लाइ, या जेको आहे उनजो अव्हां ब्रीफ हिकिड़ो इंट्रोडक्शन बि ॾींदा। ऐं हीअ जेके असांजा नौजवान वेठा आहिनि सालनि खां त बाबा सरकारी नौकिरियुनि जो कॾहिं ऐलान थींदो, मिसाल या प्राइवेट नौकिरी कबी 17-18 हज़ार जीअं ॿुधाए बेसिक पिया 25-30 हज़ार, इन सां गुज़ारो कीअं थींदो? ऐं जेको दुनिया में इहो ट्रेंड पियो हले त एंटरप्रेन्योरशिप जो या ज़ाती कारोबार जो, असांजे नौजवाननि में इहो रेशो केतिरो आहे या असां उनखे कीअं इन तरफ़ इंगेज करे सघूं था, मोटिवेट करे सघूं था हिन पासे अचो? हा ॾिसो, रियलिस्टिकली अगरि ॾिठो वञे तव्हांखे जॾहिं बि कोई डिसीजन खणणो हुजे, मां त ख़ैर पंहिंजो फ़ैसिलो आउट ऑफ पेशन खयो हुयो। इट वॉज़ माई ड्रीम टू बिल्ड अ कंपनी। द कंपनी इज़ कैलिब्रेट ट्रेनिंग एंड कंसल्टेंसी एंड असां जेको डील कंदा आहियूं ऑक्यूपेशन हेल्थ एंड सेफ्टी हुनजा नेशनल इंटरनेशनल सर्टिफिकेशन, अपार्ट फ्रॉम दैट पर्सनल एंड प्रोफेशनल डेवलपमेंट ते बि असां कमु कंदा आहियूं, छो त असांजे अकेडमिक्स में इहो हिसो न आहे। तव्हांखे टेक्निकली त पढ़ायो वेंदो आहे कि तव्हांखे उहा शइ टेक्निकली कीअं करणी आहे, पर जॾहिं तव्हां रियल लाइफ में जॉब में वेंदा आहियो, टेक्निकल इज़ जस्ट वन पार्ट, तव्हांजो एटीट्यूड मेन कंट्रीब्यूशन हूंदो आहे। मीटिंग एथिक्स, कम्युनिकेशन स्किल्स तव्हांजा थी विया, फिनिशिंग स्कूल जंहिंखे चइबो आहे, उहे शयूं हिते न आहिनि। इवन मां तव्हांखे चवां त बेसिक ईमेल लिखणु न ईंदो आहे ग्रेजुएट्स खे। सो इहे सभु शयूं आहिनि जेके असांजे सिलेबस जो पार्ट न आहिनि। टेक्निकली त ॾाढा वेल ग्रूम्ड हूंदा आहिनि, अगरि तव्हां हुननि खे हुन सब्जेक्ट ते पुछो दे आर एक्सपर्ट एट इट। पर जॾहिं तव्हां रियल लाइफ में अची कमु कयो था त दैट इज़ जस्ट 20% ऑफ इट। तव्हांजी पीपल मैनेजमेंट छा आहे, तव्हांजी कम्युनिकेशन स्किल्स छा आहिनि, तव्हांजा मीटिंग एथिक्स छा आहिनि, दैट डिसाइड्स योर फ्यूचर एंड दैट डिसाइड्स योर प्रोडक्टिविटी। हुन ते कमु नथो थिए, दैट इज़ वन डोमेन। ऐं हुन जे अलावा जेको हिकु न्यू इनिशिएटिव असां वरितो आहे, जेको हाणे पाकिस्तान में बि जंहिं ते काफ़ी ॿिया बि कमु कनि पिया, दैट इज़ ब्रेन साइंसिस। छा थींदो आहे असां वटि, मां अगरि स्पेसिफिकली सिंध जी ॻाल्हि ॿुधायां चाहियां, तव्हांखे ज़िंदगी में सिर्फ़ु 3 कमु करणा आहिनि, या त तव्हां डॉक्टर थींदो, या त तव्हां इंजीनियर थींदो, इन जे अलावा तव्हां जेको कुझु कंदो यू आर अ फेलियर। शीयर टिपिकल कॉन्सेप्ट आहे। ऐं अगरि तव्हां CSS कंदो पोइ त तव्हांजी ज़िंदगी ठही वई। दैट्स ऑल वी नो एंड दैट्स ऑल वट वी हैव बीन टोल्ड। पर एक्चुअली पर्सनैलिटी टाइप्स हूंदा आहिनि, इंट्रोवर्ट हूंदो आहे, एक्सट्रोवर्ट हूंदो आहे। जेको माण्हू इलाही सुठो एनालिटिकल कमु करे सघे थो, उहो सुठो आर्टिस्ट न हूंदो। जेको इलाही सुठो आर्टिस्ट आहे, मे बी उहो मैथ्स में सुठो न हुजे, जंहिंजी क्रिएटिविटी इलाही आउट क्लास आहे, छो त उहो पंहिंजी इमेजिनेशन ऐं विजुअलाइज़ेशन में रहे थो, हुनखे तव्हां क्लोज़ जॻह ते नथा रखी सघो। तव्हां उते बेस्ट रिज़ल्ट ॾींदव जेको तव्हांजी कोर पर्सनैलिटी आहे। जे त हींअर कमु थिए पियो दुनिया में, इवन देयर इज़ अ कंपनी इन कराची, आई डोंट नो इफ आई एम अलाउड टू टेल देयर नेम और नॉट, दैट्स अ मल्टीनेशनल बिग कंपनी। हुननि हींअर साइकोमेट्री टेस्ट वरितो पंहिंजे 9000 एम्प्लॉइज़ जो। HR खे टोटली हुननि आउट करे छॾियो, बेस्ड ऑन द स्किल्स ऑफ द पर्सन, ऑन देयर साइकोलॉजिकल असेसमेंट। हुननि डिसाइड कयो कि कंहिंखे कहिड़े डिपार्टमेंट में ॾियणु घुरिजे, कंहिंखे किथे प्रमोट करणु घुरिजे, ताकी उहो पंहिंजा बेस्ट आउटकम ॾे। बिल्कुलु। तव्हां मतिलबु जेको चवंदा आहिनि न ॿॿर खां ॿेर घुरणु, हे उहा ॻाल्हि आहे। हिकिड़ो माण्हू हुन शइ में फिट ई न आहे ऐं तव्हां ॿॿर खां ॿेर था घुरो। सो अवेयरनेस न आहे हिते, हिकिड़ो त इहा शइ आहे। त इहो त थी वियो मुंहिंजी कंपनी जे बारे में, त असां छा ते कमु कयूं पिया। ऐं मोस्टली जेके मुंहिंजियूं शयूं आहिनि, मां जीअं पहिरीं ॻाल्हायो, पेशेंट ड्रिवन आहिनि। ऑक्यूपेशनल हेल्थ एंड सेफ्टी माई पेशन, एनवायरमेंट माई पेशन, अवेयरनेस इज़ माई पेशन, एंड ब्रेन साइंस इज़ अगेन इट्स माई पेशन। थोरो असां उन्हनि शयुनि खे एक्सप्लोर कयूं, मतिलबु दुनिया हिते हले थी, असां हिते हलूं था, थोरो सो गेप खे घटायूं असां। दैट्स वन थिंग। बाक़ी जेको तव्हां एंटरप्रेन्योरशिप में जॉब वारो सुवालु कयो, त मां त पेशन में डिसीजन वरिता आहिनि, पर मां रियलिस्टिकली ॻाल्हायां त असांजो हिकिड़ो इकोनॉमिक्स में अगरि रूल हूंदो आहे प्रोडक्ट सप्लाई,
ठीकु आहे, उहो बैलेंस न आहे। असांजी 22 करोड़ जी आबादी आहे, हुनमें असांजी हर यूनिवर्सिटी जा हर साल हज़ारे ई ग्रेजुएट थियनि था। रियलिस्टिकली असां ओतिरी जॉब्स नथा प्रोड्यूस करे सघूं, इहो असांजे मुल्क जो सिनारियो आहे। ऐं हींअर असांखे उन्हनि माण्हुनि जी वधीक ज़रूरत आहे जेके जॉब्स क्रिएट कनि, ऐं उनमें ज़रूरी न आहे त तव्हांजा पैसा लॻनि। मतिलबु अगरि तव्हां मुंहिंजूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि त मां इंजीनियरिंग कई, मां इंटरनेशनल सर्टिफिकेशन कई, पोइ मां हे कयो, नो। तव्हांखे कोई हुनरु अचे थो, इवन तव्हां ॻोठ जूं मायूं आहिनि, तव्हां बहितरीनु असांजी सिंधी कल्चर आहे उनखे दुनिया में एतिरो पसंदि कयो थो वञे, जेका असांजा कलर्स आहिनि, जेको असांजो कमु आहे, जेका असांजी सिंधी सकाफ़त आहे, जेका इंडस सिविलाइज़ेशन खां हलंदी थी अचे, तव्हां इवन हुनजो नंढो सो कोई लॻाए सघो था। तव्हां जेको आहे, अगरि तव्हांजो कोई पेंटिंग सुठी आहे, तव्हां उनजो स्टार्टअप वठी सघो था। मतिलबु असांजी कन्वर्सेशन मां इहो मैसेज बिल्कुलु बि ड्राइव न आहे करिणो त तव्हांखे स्टार्ट करण लाइ इहो बैकग्राउंड खपे, ज़रूरी न आहे। कंहिं बि फील्ड में स्टार्टअप वठणु सॉरी वञी ॻाल्हि, असां वटि इहो हूंदो त माण्हू छा चवंदा, हीउ जेको हिकिड़ो जुमिलो आहे, स्किल आहे, जेको तव्हांखे अचे थो, तव्हां हुन मां स्टार्ट वठो। असांखे हींअर उन्हनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, तव्हां हिकिड़ो नंढो सो कारखानो था लॻायो, तव्हां अलाए केतिरे माण्हुनि जो रोज़गार कयो, त असांखे उन जी ज़रूरत आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त माण्हू छा चवंदा, जो सिंपल जवाबु आहे त जॾहिं तव्हां प्रॉब्लम्स में आहियो ज़िंदगी में, अगरि हुननि माण्हुनि कुझु कंट्रीब्यूट कयो हुजे त तव्हां बिल्कुलु हुननि जी ॿुधो। सही, माण्हू सिर्फ़ु चवंदा आहिनि, जंहिं ॾींहुं तव्हां हिन शइ खे सम्झी विया हो, तव्हांजो थॉट प्रोसेस डिफरेंट थी वेंदो। ॿी ॻाल्हि इहा आहे त रियलिस्टिकली स्पीकिंग तव्हां अप्लाई कंदा रहो, साल तव्हां वेट कयो। मां रियलिस्टिकली हिकिड़ो जेको अॼुकल्ह रेशो आहे, हिकिड़ी जॉब थी अचे, हुन ते कोई मां चवंदमि हज़ारनि में CVs थी वञनि। आई मीन इट, तव्हां वाकई एप्लीकेशन्स वञी करे ॾिसो, फॉर वन गवर्नमेंट जॉब देयर आर अराउंड 2-3,000 रिज़्यूमेस जेके वञनि था। हुनमें तव्हांजी प्रोबेबिलिटी केतिरी आहे? ज़रूरी न आहे असां तव्हांखे फोर्स कयूं कि तव्हां एंटरप्रेन्योरशिप ई कयो। केसि ताईं वेट कंदव तव्हां? बिल्कुलु। आर यू गोइंग टू रियून योर लाइफ? अगरि तव्हां में काई स्किल आहे, तव्हांखे पंहिंजे मथां भरोसो आहे, आई वुड से कि तव्हां स्टार्टअप वठो पंहिंजो। गुड। अच्छा महक, अव्हां त ज़बरदस्त ॻाल्हायो पिया ऐं मुख़्तलिफ़ फोरम ते ॻाल्हायो पिया, ॾाढो सुठो। ऐं अव्हां में हिकिड़ी मतिलबु ख़ुदि एतमादी आहे, पर मोस्टली असां ॾिठो वियो आहे त असांजूं जेके न्याणियूं आहिनि सिंध जूं स्पेशली, उन्हनि में इहा शइ कान्हे। हिकिड़ो त उन्हनि खे इहो एतमाद कीअं ॾियारियूं त हीउ समाज आहे, ज़ाहिर असांखे हिते ई हलणो आहे, कीअं हिमत सां हलणो आहे, मुख़्तसिर टाइम बि कोन्हे उन ते। ऐं ॿियो गॾो गॾु मुंहिंजो इहो सुवालु अव्हां खां हूंदो त असां हिन सोसाइटी में नो डाउट न्याणियुनि सां, ॿारनि सां, औरतुनि सां खोड़ सारा मसइला आहिनि, त असां हिन पंहिंजे समाज खे औरत या ॿार दोस्त समाज कीअं ठाहे सघूं था? औरत फ्रेंडली या चाइल्ड फ्रेंडली मुआशिरो कीअं क़ाइमु करे सघूं था? ॾिसो, हिनखे असां सोशल कंडीशनिंग चवंदा आहियूं, जेका सबकॉन्शियसली थींदी आहे। जेको असां पंहिंजे सराउंडिंग में ॾिसंदा आहियूं, असां हुनखे हक़ीक़त सम्झंदा आहियूं। मां मतिलबु इन जो अगरि सिंपल सो मिसाल ॾियां त अगरि हिकु माण्हू खे कंहिं जज़ीरे ते छॾे अचिजे जिते कंहिं माण्हू सां हुनजो इंट्रैक्शन न हुजे, ऐं लेट्स से असां पेन था चऊं ऐं मां हुनखे नंढे हूंदे खां सेखारियां कि भाई हीउ गधे आहे, ऐं इहो ई हुन ॾिठो आहे, इहो ई हुनखे ख़बर आहे। ऐं जॾहिं हुन आइसोलेटेड जज़ीरे खां ॿाहिरि निकिरंदो ऐं दुनिया में कोई हुनखे चवंदो न कि इट्स अ पेन, उहो चवंदो चरियो आहे छा आहे त गधे आहे। वाए? छो त मां बचपन खां इहो ई ॿुधो आहे। सो तव्हांखे एक्सप्लोर करण जी ज़रूरत आहे। तव्हां में ख़ुदि एतमादी न आहे, या तव्हांखे लॻे थो त हीअ शयूं हीअं ई हूंदियूं आहिनि, या हीअ शयूं हिन तरीक़े सां हलंदियूं रहियूं आहिनि त अॻियां बि ईअं ई हलंदियूं। तव्हांखे पंहिंजो स्पेक्ट्रम वधाइण जी ज़रूरत आहे। तव्हां जंहिं जॻह ते, जंहिं खिते ते, जंहिं सर्किल मां रहो था, हिकिड़ी शइ चई वेंदी आहे, अगरि तव्हांखे पंहिंजो स्पेक्ट्रम वधाइणो आहे, ट्रैवल बहितरीनु शइ आहे। ट्रैवल, तव्हां डिफरेंट कल्चर्स, डिफरेंट नेशन्स, उन्हनि जा डिफरेंट उन्हनि जी लर्निंग्स वठंदा, ॾाढो तव्हांजो विजन एक्सपांड थींदो। त असांजूं जेके छोकिरियूं आहिनि स्पेसिफिकली, जंहिंजो मेन जेको तव्हांजो क्वेश्चन हो त उन्हनि में ख़ुदि एतमादी कीअं वधाइणु घुरिजे, त ईदर छोकिरी हुजे या छोकिरो हुजे, तव्हांजो पंहिंजे पेरनि ते बीहणु ओतिरो ई ज़रूरी आहे जेतिरो मर्द जो आहे। असां वटि हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे कि भई मर्द प्रोवाइडर हूंदो। दुनिया में हादसात बि थींदा आहिनि। इवन मां कुझु तव्हां कंहिंसां हली वञो कि बहस में तो इस्लामिक स्कूल ऑफ थॉट में अची वेंदियूं आहिनि कि भई प्रोवाइडर त मर्द आहे, असांखे त घर संभालणो आहे। सही आहे। मां चवंदमि इस्लाम खे बि थोरो डिटेल में पढ़ो। द फर्स्ट वाइफ ऑफ हज़रत मोहम्मद
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हज़रत बीबी खतीजा, शी वाज अ मर्चेंट, बिज़नेस वुमेन हुयूं उहे। सो थोरो सो एक्सप्लोर कयो। ऐं सेकेंड ॻाल्हि इहा आहे त सर्वाइवल ओतिरो ई मर्द लाइ ज़रूरी आहे जेतिरो औरत लाइ ज़रूरी आहे। यू डोंट नो तव्हांजे लाइ दुनिया अॻियां छा रखियो आहे। हादसा थियनि था, इलाही कुझु थिए थो, तव्हां अगरि पंहिंजे पेरनि ते बीठल न आहियो त तव्हां लाइ कुझु न आहे। ख़ुदि एतमादी, जीअं तव्हां लाइ ज़िंदगी बचाइणु ज़रूरी आहे न, पंहिंजी साह खणणु ज़रूरी आहे न, ओतिरो ई ज़रूरी तव्हां लाइ जेको आहे पंहिंजे पेरनि ते बीहणु आहे। तव्हांखे कंहिं ॾुखे वक़्तु महिल तव्हांखे ब्रेक ते असां हुयासीं, मुंहिंजी साईंस सां ॻाल्हि थी पई, तव्हां मूंखे हिकिड़ो शेर ॿुधायो त हथु तव्हांजो वठण वारो न ॾियण वारो हुजे, उहो रिपीट कजो। उहो मौला अली जो कौल हो त अव्हां हमेशह हीअं थियो हीअं न थियो, वठण वारा न थियो ॾियण वारा थियो, मतिलबु उहो ई जीअं अव्हां चयो पिया त उहो एग्ज़ैक्टली। ऐं रही ख़ुदि एतमादी जी ॻाल्हि त मुंहिंजो थोरो थॉट प्रोसेस चेंज थियो आहे हींअर। त रिसेंटली कुझु केसिस थिया जेके इलाही पढ़ियल लिखियल ख़ानदान जूं ई सुठी छोकिरियूं हुयूं, जेके मीडिया ते बि इलाही सर्कुलेट थियो। मोस्ट प्रोबेबली तव्हां उहे नाला बि ॿुधा हूंदा। नूर कुर्सलैन जो नालो तव्हां ॿुधो हूंदो, हैदराबाद में, ऐं नूर मुक़दम जो तव्हां ॿुधो हूंदो। हाणे मां जे छोकिरियुनि जा नाला वठां थी, उहे कंहिं ॻोठ जूं अड़पढ़ियल कंहिं नंढे घर जूं छोकिरियूं न आहिनि। इहे उहे छोकिरियूं आहिनि जेके हिकु पैसे वारे पढ़ियल लिखियल ख़ानदान मां अचनि थियूं ऐं इक्विप्ड हुयूं। मतिलबु कोई ॻोठ जी जाहिल औरत न हुई जेका इहो चवे त मां काॾे वञा, मां छा कयां। दे आर नॉट इन दैट कंडीशन। मां चवंदमि त असांजी औरतुनि सां सेल्फ विक्टिमाइज़ेशन जो इलाही मसइलो आहे। तो पंहिंजे पाण खे विक्टिम स्टेट में रखणु शायदि पसंदि कंदियूं आहिनि। मतिलबु तव्हां पंहिंजे पाण खे एतिरी मज़लूमियत में या तव्हां छो था रखणु चाहियो? अगरि तव्हांजा पेरेंट्स पूरी ज़िंदगी ॾियनि था तव्हांजे लाइ, तव्हांजी पढ़ाई, तव्हांखे पालणु, तव्हांखे डिग्रीस वठी ॾियणु, ट्यूशन्स, अॼुकल्ह त इलाही मामलात आहिनि। मतिलबु मां अगरि नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं ॻणायां त तव्हांखे ट्यूशन्स ते छॾे वठे बि तव्हांजा माउ पीउ आया हूंदा शायदि। तव्हां सां हिकिड़ी ज़िंदगी भर जी इन्वेस्टमेंट इन करे न आहे जो तव्हां आख़िर में पंहिंजे पाण खे विक्टिम ठाहियो। ऐं पंहिंजे हक़ जे लाइ ॻाल्हाइणु कोई गुनाह न आहे। मोस्टली छोकिरियुनि जी मेंटेलिटी इहा हूंदी आहे कि दे थिंक कि अगरि असां पंहिंजे राइट्स जे बारे में ॻाल्हाईंदासीं त वी विल बी जज्ड बाय द सोसाइटी, छो त असांजी सोसाइटी में औरत त सबर जो ॿियो नालो आहे। त प्लीज़ तव्हां पहिरीं सबर जी सही डेफिनेशन पढ़ो। नाजाइज़ बर्दाश्त करणु सबर न आहे। सबर इहो आहे कि तव्हांखे अलाह साईं गुरबत में रखियो आहे, सबर कयो, सुठे ॾींहंनि जो इंतज़ारु कयो। तव्हांखे काई बीमारी अची वई आहे, दुआ कयो, इलाजु कयो, सबर कयो। सबर इहो आहे। सबर इहो न आहे त कोई तव्हांखे मारे पियो ऐं इहो सबर आहे, या कोई तव्हांखे जेको आहे मिसट्रीट पियो करे या तव्हांजी हैरेस पियो करे ऐं तव्हां साबरीन आहियो। थोरो ज़ुल्म सहणु ऐं सबर जी जेका लाइन आहे हुनखे थोरो क्लियरली डिफाइन कयो। इहा शइ असांजी औरतुनि खे सम्झण जी इलाही ज़रूरत आहे त सबर जी एक्चुअल डेफिनेशन छा आहे। थैंक यू सो मच। ऐं ॻाल्हियुनि में असांजो टाइम कीअं पूरो थी वियो ख़बर पई। कीअं लॻो अव्हांखे असां सां मिली करे या हिन प्रोग्राम में शरीक थी करे? इलाही सुठो लॻो। ऐं स्पेशली कॉन्ग्रेचुलेशन टू योर फॉरम स्पेसिफिकली, छो कि जेके असांजा सिंधी माण्हू हींअर असांखे इलाही केतिरा लखनि में बि ॾिसंदा हूंदा ऐं उहे तव्हांखे असांखे ॿुधंदा हूंदा। ऐं अगरि तव्हांजी मुंहिंजी चयल का हिकु ॻाल्हि कि हिकु माण्हू खे क्लिक करे ऐं हिकु ज़िंदगी ते बि फ़र्क़ु विझे, दैट्स अवर अचीवमेंट। सो मां चवंदमि कि कॉन्ग्रेचुलेशन टू धरती टीवी, टू योर शो। जेको तव्हांजो कॉन्सेप्ट आहे, तव्हां जहिड़े सेंसिटिव टॉपिक्स खे खणो था ऐं जहिड़ियूं शयूं तव्हां उथारियो था, ऐं यू डोंट नो त तव्हां किथे ज़िंदगी चेंज पिया कयो। ईअं आहे। आई वुड से दैट। थैंक यू। ऐं अव्हां जहिड़ा केस असीं इन करे ई घुरायूं था। ऐं जेको इहो मक़सदु इहो आहे त मन को माण्हू ॿुधे, को वालदेन ॿुधे त पंहिंजी न्याणी खे कीअं पढ़ाइणो आहे, हुन ते एतबाद करे हुनखे कीअं छॾिणो आहे। यस, उहा हॉस्टल में बि रहे, दुनिया में ट्रैवल बि करे। ऐं इनशाला असीं सभु जेको ही सभु इन प्रीच पिया कयूं, तबलीग पिया कयूं, उन मक़सदु इहो ई आहे त समाज में का तब्दीली अचे। सो थैंक यू सो मच वंस अगेन। अव्हां असांजे प्रोग्राम में आया महक। सो नाज़रीन, कीअं लॻो अव्हांखे असांजो अॼु जो ही प्रोग्राम? पंहिंजे फीडबैक खां ज़रूरु असांखे आगाह कजो। ऐं अॼु जो प्रोग्राम जेको आहे हिते पंहिंजी पुॼाणी ते पहुचे। इनशाला हयाती रही त सुभाणे हिकु भेरो ॿीहर वरी अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।